अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवांजी होस्ट ज़ोया बलोच। नाज़रीन, उम्मीद आहे जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां हिन ख़ुशगवार मौसम जीअं सुबह जे मौसम जीअं। नाज़रीन, जीअं हींअर जेको मौसम आहे किथे गर्मी बि आहे, वरी किथे जेको आहे बारिशूं पवनि पियूं त इन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, त उन हवाले सां जेको आहे थधो थधो मौसम बि थी वियो आहे ऐं वरी प्रोग्राम ॾिसण में बि ॾाढो सुठो लॻंदो हूंदो। हीउ जेको मौसम आहे हिन हवाले सां हीअं नाश्तो को करे रहियो हूंदो, को वरी पंहिंजनि पंहिंजनि कमनि सां वञी रहियो हूंदो। सो बहरहाल हीउ जेको प्रोग्राम आहे सुबह मेहरान हमेशह असांजी कोशिशि रहंदी आहे त हिन प्रोग्राम खे बहितर नमूने सां इनखे परफॉर्म कयूं, असांजे जेके गेस्ट आहिनि उन्हनि खे बि सुठा सुठा गेस्ट इनवाइट कयूं त जीअं हिननि मां कुझु अवां हासिलु कयो, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सिखो ऐं ज़ाहिर हीअ ई शयूं ज़िंदगी जेका हूंदी आहे सॼी सिखण लाइ हूंदी आहे, त इन मां असां सिखंदा आहियूं। पर जेको सुबुह जो टाइम हूंदो आहे ख़ासि तौर ते इन में असां कुझु प्लान कंदा आहियूं, कुझु सोचींदा आहियूं की असांजा टास्क हूंदा आहिनि त असांजो सॼो ॾींहुं कीअं गुज़रंदो, असांखे कीअं गुज़ारणो आहे, असांखे छा छा करिणो आहे। पर वरी जेकॾहिं उन्हनि कमनि ते असां अगरि पूरो न लहंदा आहियूं, राति थी वेंदी आहे, शाम थी वेंदी आहे, त पोइ उन्हनि शयुनि ते असां पछताईंदा आहियूं त सॼो ॾींहुं असांजो ज़ाया वियो या हीअ कमु असां कोन करे सघियासीं, पोइ सुकून जी निंड बि कोन ईंदी आहे। त इन तरह सां जेकॾहिं माण्हू सॼे ॾींहं जो कमु आहे जेको टास्क ठाहे थो उन मुताबिक़ हले ऐं उहो जेको आहे टारगेट पंहिंजो कंप्लीट करे, त पोइ राति जो बि सुकून सां सुम्हे थो, वरी सुबुह लाइ जेको आहे प्लानिंग कंदो आहे त सुभाणे हाणे जी छा प्लानिंग हुजणु खपे या सुभाणे कहिड़े नमूने सां एक्टिव रहणु घुरिजे या कहिड़ो कमु करणु घुरिजे। त इन हवाले सां उन सां गॾोगॾु असां पंहिंजे ज़हन खे पॉज़िटिव रखूं, छो जो ज़हन में बि कहिड़ियूं शयूं आहिनि जिन्हनि जे करे असांखे काफ़ी डिस्टर्बेंस थींदी आहे। असां कॾहिं नेगेटिव सोचे वेंदा आहियूं, कॾहिं असां इहो सोचींदा आहियूं त को असांजो न आहे, पर असां करे इहो सोचो आहे त असांजा सभु आहिनि। जेकॾहिं असां पंहिंजा पाण आहियूं पंहिंजा, त असांजा सभु आहिनि। इहो असां ते डिपेंड थो करे त असां कीअं आहियूं, असां कीअं माण्हुनि सां ट्रीट कयूं था, माण्हू असां सां कीअं था ट्रीट करनि। त कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन्हनि जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे, जिन्हनि खे असांखे पंहिंजे ज़हन मां उहे शयूं जनरेट करणु खपनि। जीअं मसलन ख़ुशी थी वई ऐं जीअं मसलन सेटिस्फेक्शन थी वई, त असां पंहिंजे पाण खे पाण ई मुतमइन करे सघूं था। छो जो दुनिया जी आऊं सम्झां थी का बि असांखे कामयाबी मिली वञे असांखे उहो ख़ुशि नथी करे सघे जेसि ताईं असां पंहिंजे पाण खे पाण मुतमइन नथा कयूं। सो इहे सभु शयूं आहिनि। पंहिंजो बि ख़्यालु रखो, पंहिंजनि वॾनि जो, पंहिंजनि नंढनि जो बि ख़्यालु रखो, सभिनी जो, दोस्तनि अज़ीज़नि जो, रिश्तेदारनि जो, जिते जिते रहो था। अगरि स्टूडेंट आहियो त पंहिंजा जेके फ्रेंड्स आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखो। अगरि तव्हां कंहिं जॉब में आहियो, कोई जॉब कीपर आहियो या कंहिं को कारोबार वग़ैरह आहे, त उते पंहिंजो कुलीग्स जो ख़्यालु रखो। सो हीअ सभु शयूं आहिनि अहिड़ियूं आहिनि जीअं त असां माने ज़ाहिर आहे असां पाण सां गॾोगॾु असांजो जेको हिकिड़ो सोशल सर्किल आहे उन सां बि असांखे रखणी आहे। ऐं हाणे स्कूल बि खुली विया आहिनि, टाइम सां स्कूल बि वञो। ऐं जेके माइट आहिनि उन्हनि खे बि इहा गुज़ारिश कंदसि त पंहिंजनि ॿारनि खे टाइम सां स्कूल मोकिलियो। छो जो इलाही पेरेंट्स ईअं चवंदा आहिनि त असांजो ॿारु नथो मञे, ॿुधे ई नथो, हिनखे चवंदा आहियूं बिल्कुलु ई न मञींदो आहे। अड़े सोचो, हुननि खे अव्हां पैदा कयो आहे, उहो अव्हां जे हथनि में पलियो आहे, त छो अव्हां जी न मञींदो। हुन ते तव्हां ॾिसो त हू कहिड़ी ॿोली सम्झंदो आहे सभ खां अवल। अक्सर पेरेंट्स इहो ॾिसंदा आहिनि त फ़िलहाल जेके पेरेंट्स आहिनि उहे पंहिंजनि ॿारनि ते हीअ सख़्तियूं कंदा आहिनि या हीअ सख़्तियूं कंदा आहिनि, हुन हिसाब सां असांखे दड़को ॾियणो पवंदो त ॿारु मञींदो। ईअं बिल्कुलु बि न आहे। किथे दड़को ॿार मञींदा आहिनि ऐं किथे वरी ईअं थींदो आहे त ॿार प्यार सां मञींदा आहिनि। ऐं किथे वरी कुझु अहिड़ियूं ट्रिक्स आहिनि जेके असांखे यूज़ करणियूं पवंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ ट्रिक्स आहिनि। पोइ उन्हनि में या त कॾहिं ॿारनि जी ख़र्ची बंदि करे छॾी या कॾहिं ॿारनि खे को अहिड़ो ॿी काई ट्रिक आज़माई, त माना कुझु अहिड़ियूं नंढियूं नंढियूं सज़ाऊं आहिनि जेके ॿारनि जे मुताबिक़ हूंदियूं आहिनि, उहे बि कॾहिं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। सो नाज़रीन, कीअं बि करे पंहिंजनि ॿारनि खे पढ़ायो, उनजी तालीम लाइ कुझु कयो। छो जो कंहिं बि क़ौम जी जेका तब्दीली आहे या इनकलाब आहे उहो नामुमकिन आहे तालीम खां सवाइ। सो नाज़रीन, असां सां जेके गेस्ट आहिनि उन्हनि जो बि मां सां तारीफ़ कराईंदी हलां। असांजा जेके गेस्ट आहिनि से आहिनि हुसैन ख़ासकेली, डायरेक्टर आहिनि, एक्टर आहिनि, कंपेयर आहिनि, होस्ट आहिनि। नाज़रीन, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221022855 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। पंहिंजूं तजवीज़ूं, पंहिंजूं सलाहूं, पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। हुसैन ख़ासकेली साहब, कीअं लॻो सुबह मेहरान में अची करे? ॾाढो सुठो इंट्रो तव्हांजो, माशाल्लाह ज़ोया, ॾाढो तव्हां सुठो ॻाल्हायो ऐं ॾाढो तमामु डिघो इंट्रो ऐं अहिड़ो माशाल्लाह संभाले ॾाढो माशाल्लाह। ऐं काफ़ी अर्से खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी आज मेहरान टीवी ते ऐं ॾाढी ख़ुशी थी। मूंखे मूंखे ॾाढी ख़ुशी थी, पाण खुली गयूं, गॾु हिते कमु कयूं था बिल्कुलु। अच्छा, तव्हां ॻाल्हि पे कई जीअं सुबुह मेहरान ऐं ॿारनि जो,
जी जी तव्हां मुंहिंजो इहो तार भुलिजी वियो आहे त ॿारनि जे प्रोग्राम जो हिते डायरेक्ट ओ न न जब डायरेक्टर ऐं आहे तव्हां हाणे ॻाल्हि पई की ॿारनि जी नफ़सियात जी जी सो मां थोरो हिन में तव्हां ज़ाहिर आहे मां प्रोग्राम कयो आहे ऐं मां वरी घणो हिन में ॿारनि जी नफ़सियात जी तव्हां पई ॻाल्हि कई त कीअं उन्हनि खे करणु घुरिजे त ॿारनि जी मूंसां गॾु मूंखे घणो तजुर्बो थियो जॾहिं ॿारनि जे प्रोग्राम सां करण में त ॿार जी नफ़सियात छा आहे छो जो मां जेको ॿारनि खे जॾहिं मूं वटि हिते ईंदा हुआ महिरान टीवीअ ते हिते पहुचंदा हुआ त मां ॿार जी अजीब नफ़सियात अथव चाहे जेको स्कूल ॿारु पढ़े थो हुनजी नफ़सियात हर माण्हू खे उस्ताद माना टीचर जेके मास्तर आम तरह लफ़्ज़ था चऊं तंहिं करे मूंखे मास्तर हिकिड़ो लफ़्ज़ मूंखे सुठो न लॻंदो आहे उस्ताद या टीचर त उहो ॿारु हर कंहिंखे उहो उस्ताद सम्झंदो आहे त हीउ मुंहिंजो मास्तर आहे ऐं चओ ऐं मास्तर हूंदो आहे पनिश कंदो आहे ॿार खे दड़को ॾींदो आहे त उनजी इहा मोट जॾहिं त ॿार ईंदा हुआ त जॾहिं ईंदा हुआ त उहो त लाज़मी चवंदा त हाणे हीउ जेको आहे अलाए केरु आहे इहो बि मास्तर हूंदो मूंखे दड़का ॾींदो पोइ हुननि सां दोस्ती रखंदो हुअसि माना जेसि ताईं प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में मेकअप रूम में वियासीं त वेठासीं ॿारनि सां 10-15 मिंट हुन सां जॾहिं दोस्ती रखी हुनखे इहो चवंदो भाउ मास्तर न त तव्हांजो दोस्त आहियां त ॿार हक़ीक़त तव्हांजी ॻाल्हि ॿार प्यार जो आहे ॿार सां जेतिरो प्यारु कंदव न ऐं अॼुकल्ह त माशाल्लाह ॿुधो त मूंखे अॼु स्कूल पिया खुलनि ऐं त सुठी ॻाल्हि आहे ॿार ॾाढा स्कूल खां महरूम हुआ तालीम खां माण्हू थियो तालीम त असांजो मेन जेको आहे सो हुन में आहे जेसि ताईं तालीम न आहे त इंसानियत ऐं माण्हू पाण खे सम्झी थो सघे अच्छा स्कूल खुली विया आहिनि त हाणे ॿारनि जो स्कूल में ॾाढी तालीम किरोना में ॾाढो मुतासिर थी हर शइ मुतासिर थी ख़ासि तौर असां शोबिज़ वारा त जेके अदाकार आहिनि हिकिड़ो इलाही बिज़ी असां डिस्टर्ब थिया आहियूं जो असांजा प्रोग्राम ॿाहिरि नथा करे सघूं ड्रामा कोन पिया थियनि पोइ ईदूं अचनि थियूं या कुझु असांजे चैनल्स जेके कनि था हींअर ॿारनि जा स्कूल खुलनि सुठी ॻाल्हि आहे जो तालीम ज़रूरी आहे हींअर हुनखे प्रमोट कनि पिया बाबा बग़ैर इम्तिहाननि जे त इहो हिकिड़ो सुठो हालिफ़ ॾिठो वञे त इहा सुठी ॻाल्हि कोन्हे बग़ैर माना इम्तिहाननि जे ऐं जेसि ताईं माण्हू जे इम्तिहान माना मुक़ाबिलो जेसि ताईं बग़ैर मुक़ाबले जे माण्हू खे तूं कामयाबु थी वएं मुक़ाबिलो करी न करी मिसाल त हिकिड़ो सुठो कोन थो लॻे अच्छा जॾहिं चवंदा आहिनि रोटी कपिड़ा मकान उन सां गॾु आउं चवां थी तालीम जो नारो बि ज़रूरु त हीअ हाणे अॼुकल्ह जी ज़रूरत थी वई आहे एतिरे क़दुरु जो को माण्हू ॿाहिरि निकिरे थो कंहिंसां ॻाल्हाइणु ॿोलाइणु को स्कूल को कॉलेज कंहिंजो हॉस्पिटल जो नालो पढ़ी सघे न्यूज़ पेपर अगरि ॾिसे त हुन में कुझु उहा पढ़ी सघे टेक्नोलॉजी वधी वई आहे मुंहिंजो इहो ज़ाती तजुर्बो आहे मुंहिंजी हिकिड़ी तबियत बि आहे हाणे ॾिसो हिन में जेके तव्हां चयो त रोटी कपिड़ा मकान और तालीम ऐं आबना हुजणु घुरिजे आहे त इहा हाणे असांजे महिरान टीवीअ जी हिकिड़ी वॾी ख़ुशूसियत आहे अगरि सिंधी टोपी अजरक ॾींहुं अचे तॾहिं बि हुन सां गॾु तालीम जो ज़रूरु हणंदा आहिनि ऐं तालीम जो हफ़्तो मल्हाईंदा महिरान टीवीअ ख़ासि तौरु ख़ुशी रही आहे तालीम त सभिनी लाइ ऐं महिरान टीवी जी माना असांजे जेको मोराई साहिबु आहे हुनजी इहा कोशिशि हूंदी आहे त तालीम ते ॾाढो ज़रूरु ॾिए हाणे ॻाल्हि इहा आहे त इंसानु जेको आहे पाण खे किरना में हिननि में डिस्टर्ब इलाही थिया आहियूं ऐं जंहिंसां असांजी तालीम खे वॾो नुक़सानु तालीम ज़रूरी छा आहे मां अॼुकल्ह किथे वेंदा आहियूं प्रोग्राम कंदा आहियूं त उन में चवंदो आहियां त को चाचो पोड़ो वेठो हूंदो आहे या वॾी एज जो त पढ़ियल आहीं नफ़ा कोन पढ़ियासीं मतिलबु ॿार पढ़ाई वियो हा ॿार पढ़ाई पिया त इहा हिकिड़ी सुठी पर पाण चवंदो इहो महसूसु करी थो त तो वटि मोबाइल हथ में आहे हा त ॿिए खे थो चवंदो आहे हिकिड़ो मिसाल आहे को अॻु में हींअर घर जो ऐं घरवारीअ जो ऐं पंहिंजे घरवारे जो हिकिड़ो हूंदो आहे किथे किथे सीक्रेट हूंदो आहे मैसेज करे थी तूं त ॿिए घर में पढ़ाई उहो तोखे तुंहिंजो हुन सीक्रेसी त रही कान था ॿिन्ही जी त हिकिड़ो इहो त उहो माना इहो पछताव आहे उन्हनि खे पर इहा वरी सुठी ॻाल्हि आहे जेके पाण न पढ़िया आहिनि उहे पंहिंजे औलाद खे पंहिंजे पढ़ाइनि था ऐं ख़ासि तौरु हींअर वरी असां ॾिसूं त नियाणी खे पढ़ाइण लाइ बि हींअर तमामु घणो हिकिड़ो जेको रुझान थी वियो आहे जीअं चवंदासीं मर्द पढ़ियो फर्द पढ़ियो माना हिकिड़ो पढ़ियो नियाणी पढ़े त माना सॼो इलाइक़ो सॼो घर मुआशिरो पढ़ी थो वञे त अहिड़ी करे हींअर असांजो ख़ासि तौरु सोशल मीडिया ऐं जेके शयूं आहिनि उन ॾाढो होशियारु करे छॾियो आहे पर ध्यानु ॾियारियो आहे छो अॻु में छा हूंदो अचे अॻु में असांजे वॾे खे चयो बाबा यार छोकिरो पढ़ाए यार छोकिरे कहिड़ी नौकरियूं थियूं मिलनि अॼुकल्ह बाबा तालीम नौकिरी न आहे इहा न आहे तालीम आहे तव्हां दुनिया खे सम्झंदा जीअं मोराई साहिबु अक्सर करे हा इन खां मोरा साहिब इन करे मोराई साहिब कोट थो कयां मोराई साहिबु चवंदो आहे बाबा असीं चवंदा आहियूं जॾहिं तव्हां पढ़ी लिखी कोन सघंदा आहियो तव्हांखे ख़बर कोन दुनिया सां मुक़ाबिलो कीअं कंदा ॾिसो न तव्हां ॿियनि मुल्कनि में तव्हां ॾिसंदव असांजे पाड़ेसी मुल्कनि हिननि में हिकिड़ो मलाह हूंदो आहे पर मलाह जो कमु पियो कंदो आहे जंहिं महिल केरु ॻाल्हाईंदो त अंग्रेज़ी में पियो ॻाल्हाईंदो आहे त
माना उन पढ़िया उते उन्हनि मुल्कनि में इहा सुठी ॻाल्हि आहे न असां वटि मोराई साहब घणो तरजीह ॾींदा आहिनि त मूं जॾहिं बि तव्हां प्रोग्राम ख़तमु करे जॾहिं वञणु चाहींदी आहियां को माना ज़ाहिर आहे स्टडीज़ खे पाण जारी रखां पई गॾो प्रोग्राम्स कंदी आहियां जॾहिं का डिग्री वठी अचां थी वरी कंहिं एडमिशन लाइ अगरि आउं वञणु चाहियां थी त मोराई साहब जी हमेशह मूंखे इहा ई सलाह हूंदी आहे त पहिरियां तालीम ज़बरदस्त त कॾहिं उन्हनि मूंखे ईअं रोकियो न आहे त तव्हांखे मीडिया ते रहणो आहे ऐं मां कमु पहिरियां कयो पिया हाणे वरी छॾे केॾे वञो था या कीअं इहो मुमकिन आहे त हू मूंखे चवंदा न पहिरियां स्टडीज़ ते पोइ बाक़ी हीअ प्रोग्राम्स ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कयो वरी वैक्सीन जी ऐं कोरोना जी बि जेकॾहिं ॻाल्हि कजे छो कोरोना जी ॻाल्हि जीअं कई मूं बि हिकिड़ी मुंहिंजी हिकिड़ो डोज़ छो जो वरी हाणे शायदि शुरू थी वियो जेको हिकिड़ो डोज़ पियो हले हिकिड़ी डोज़ मूं जॾहिं हणाई मूं 31 तारीख़ हणाई हुई मूंखे 28 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो डोज़ लॻी चुको आहे ऐं ॿियो त वरी हाणे पंहिंजे टाइम सां लॻंदो हिकिड़ो डोज़ लॻी चुको आहे वेट में ऐं उन में प्रो केॾियूं ग़लति ॾाढियूं हलियूं हाणे आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां मूंसां हिन ॻाल्हि ते हिकिड़े बहस कयो यार माण्हू चवंदा त इंजेक्शन लॻाइण सां हीअं थींदो 2 सालनि खां माण्हू मरी वेंदो हीअं थींदो मुंहिंजो पहिरीं ॻाल्हि कयो त असांजी हिकिड़ी पाण खे सोचणु घुरिजे आउं ऐं हुसैन ॻाल्हि कयां पियो हिकिड़ी ॻाल्हि कयमि मतिलबु आहे तइलीम हीअं थी वेंदी फलाणो दुनिया बर्बाद थी वेंदी पहिरीं ॾिसो त आउं आहियां केरु मुंहिंजो तजुर्बो छा आहे उहो जंहिं ॻाल्हि जो जंहिं बि इहा ॻाल्हि कई आहे मां हिन दोस्त सां बहस उहो माण्हू न उहो माण्हू केरु आहे उहो माण्हू छा आहे असां हूंदा आहियूं न किथे असां वटि अॼुकल्ह ॾाढो हूंदो आहे यार मूंखे अॼुकल्ह मथे में ॾाढो सूर थो थिए यार हीअं कर अरे पोइ तूं डॉक्टर आहीं माना मशहूरु अॼु आहे मशहूरु आहे आख़िर मां चवंदो यार असांजा वार था किरनि त यार तूं हीअं कर तूं गंजो थी वञ या हीअं कर तुंहिंजा वार यार तूं माहिर आहीं तूं छा आहीं असांजे मुआशरे में एॾी ख़राबी आहे त इहे शयूं जो मुफ़्त जा मशहूरु आहे मुंहिंजी हिकिड़ी तबियत आहे ऐं ॿुधंदो सभिनी जो हींअर असांखे प्रोग्राम में पिया वियासीं त हिकिड़ो दोस्त मूंखे चई यार तुंहिंजा हाणे वार जेके तूं इलाही तुंहिंजी एज बि आहे ईअं वार तुंहिंजो वॾा थो रखी थोरो स्टाइल मटाए मुंहिंजो हा ॿिए वरी चयो मूंखे की न ईअं न कजां मुंहिंजो ॿई भले चयो मुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजी हलंदी वठणु ज़रूरी हूंदी आहे नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं कहिड़ा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स असां सां हुसैन कासकेली गॾु आहिनि काफ़ी जेको आहे न ॻाल्हि ॿोल थिए पई हाणे असां आया आहियूं त जेको करोना हले पई इन करोना जे दौरान असांखे कीअं बचनि करोना खां पहिरीं ॻाल्हि त असां SOPs ते अमल कयूं पिया पर उन सां गॾोगॾु असांखे वैक्सीनेशन कराइण बि ज़रूरी आहे जी हुसैन साहब जीअं त ॻाल्हि पए थी त हाणे जेके वैक्सीन वग़ैरह त पाण जेके फैलनि पियूं जेके र्यूमर्स चइजनि अफ़वाह चइजनि त उहे घणियूं फैली वियूं आहिनि हाणे माण्हू हर आम माण्हू बि चए थो न मूंखे मरणो न आहे मीन्स की हीअ जेको आहे न वैक्सीनेशन कुझु अहिड़ो ग़लति आहे न के साइड इफेक्ट्स आहिनि अहिड़ो कुझु बि न आहे ऐं लाशऊरी में चवनि था हिकिड़ो ईअं असां ॿुधायो मज़ा ॻाल्हि हुई त हिकिड़ो दोस्त ई वेठो हुन ॿिए खे चई यार भला चीज वैक्सीन तो हणाई चई मूं कोन हणाई चई छो यार 2 साल खां पोइ माण्हू मरी वेंदा चई सभु मरी वेंदा पोइ अकेलो तूं छा कंदे त हुन ॻाल्हि त मक़सदु मुंहिंजी तव्हां ॻाल्हि कईसो न ॻाल्हि करण वारे खे ॾिसो पहिरीं त हीअ ॻाल्हि जेको करे पियो केरु आहे उनजी हैसियत कहिड़ी आहे उनजी ख़ासियत कहिड़ी आहे आया उहा जेकी जंहिं शइ ॻाल्हि करे त उन शोबे सां को तालिक़ आहे छो जो अॼुकल्ह ॾिसो न फेसबुक जेको आहे या सोशल मीडिया आहे उन ते सुठी ॻाल्हि बि हले थी ख़राबु ॻाल्हि बि हले थी हिन ते सुठी मालूमात मिले थी कॾहिं कॾहिं अफ़वाहूं बि हलनि थियूं त इन करे किरोना ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे त पाण ख़ासि तौरु पाकिस्तानी माण्हू जेके बि आहियूं सिंध जा माण्हू आहियूं हींअर गवर्नमेंट असां गवर्नमेंट ते चिड़ियल बि हुआसीं त बाबा किरोना जे करे कारोबार ख़तमु थी वेंदो हीअं थी वेंदो हूअं थी वेंदो पर केॾो कंट्रोल थियो आहे हुन सां ॾिसो न हींअर हुनजो जेको रेशियो जेको 17% में हुन ते अची हाणे 4 ते 5 ते माना हिते पीए वियो हिकिड़े अलाह साईं पनाह ते जेके मौत पे थिया तमामु घणा त हुन ते कंट्रोल इन सां थी वियो आहे ऐं अलाह कंदो त हाणे जीअं राति जो 8 बजे ताईं दुकान खोलनि पिया वरी जेको लॉकडाउन 2 ॾींहं जा हिकिड़ो ॾींहुं थी वियो आहे त अलाह कंदो ख़तमु थी वेंदो ॿारनि जा स्कूल बि अॼु खां शायदि खुली विया आहिनि उहो चवनि पिया हिकिड़ो ॾींहुं खुलंदा हिकिड़ो ॾींहुं बंदि थींदा बहरहाल इहो बि सिलसिलो हिकिड़ो हली वेंदो हलियो ऐं किरोना खे ईअं ई 8 ॾींहंनि खां खुली विया आहिनि पर हाणे वरी कुझु प्राइमरी वारा रहियल आहिनि उन्हनि जा बि जेको किरोना वैक्सीन त ख़ैर हींअर आई आहे अञा वैक्सीन आहे अञा हिन जो
वैक्सीन हिकिड़ी जो मुतमिन करण लाइ माण्हू सां आहे या जंहिंखे बि किरोना अगरि हाणे थिए थी त हुनखे वैक्सीन वारे खे नुक़सान थी पुॼाए। जेको डॉक्टर ॿुधाईंदा माहिर ॿुधाईंदा त हिन सां इहो थियो आहे त तव्हां जंहिंखे वैक्सीन लॻी आहे न अगरि हिनखे किरोना थींदी बि न त उनखे अॻु में जीअं किरोना ते माण्हू परेशान थी वेंदो। असां त अहिड़ा हा मुंहिंजी नियाणी उन हाणे शादी कराए अथऊं साल ॿ थिया अथसि सो उहा एॾी आहे थोरो हर ॻाल्हि खां हसास आहे। सो उन्हनि जी फैमिली में हिकिड़े किरोना थियो वरी ॿिए टेस्ट करायो त हुन घरवारे खे थी वियो सोरे खां उहो फ़ोन कयईं पंहिंजी अम्मी खे मुंहिंजी घरवारी खे रोए पई हाणे रो छो था बाबा मां हुनखे किरोना जेको डपु हो ऐं हा त हुननि खे त हींअर वैक्सीन सां इहो थियो आहे जेको ॿुधाइनि पिया त उहा तव्हांखे किरोना अगरि थींदी त हाणे नुक़सानु न पुॼाईंदी घणो करे कान थींदी पर ॾिसो हिकिड़ी इहा फैलिजंदड़ बीमारी बि आहे हिन में वॾो तरी चयो आहे हिन फ़ासिलो रखो डिस्टेंस तव्हांजो 6 फुट बि रखो या 2 फुट रखो। हुसैन साहब हाणे असांखे कॉल वठिजे जी जी लाइव कॉलर मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर आहिनि असां सां गॾु? नालो छा आहे? कहिड़े शहर साईं तारीफ़ करायो पंहिंजो प्रोग्राम सुबह महिरान में छा चवणु चाहींदा? छा चवणु चाहींदा? सही से कीअं पियो लॻे प्रोग्राम सुबह महिरान? आवाज़ अचे पियो मुंहिंजो? साईं शायदि आवाज़ उतां डिस्टर्ब पे थियो। सॉरी कॉल ड्रॉप थी वियो असां ॻाल्हाए कोन सघियासीं वरी कोशिशि कयो ऐं जेको नंबर डायल कयो ऐं जो जेको लाइव कॉल आहे उहो बि असांजे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा हुसैन साहब ॻाल्हि पए थी वैक्सीनेशन जी त माण्हुनि खां ॿियनि खां ॻाल्हियूं ॿुधनि था ऐं ॻाल्हियुनि खे तकनि कोन था माण्हू बि कोन था ॾिसनि कहिड़ी ॻाल्हि थो करे बग़ैर वेरिफिकेशन जे का ॻाल्हि ॿुधण वरी उन ते अमल करणु इहो बिल्कुलु ग़लति आहे। चवंदा आहिनि ॻाल्हिरो ॻाल्हि करे सियाणो वीचार करे त सियाणे खे सोचणु खपे अक़लमंद खे त केरु थो ॻाल्हाए छा थो ॻाल्हाए। इहो ॾिसो न असां जॾहिं ज़िंदगी में हिते आया आहियूं थोरो होश संभालियो अथऊं त असांजे आउं अक्सर करे मुंहिंजी रही आहे सेमिनार जेके थींदा आहिनि मुख़्तलिफ़ एनजीओज़ जा कहिड़ा बि सेमिनार जेके हूंदा आहिनि मां हुन में सेमिनार में अॻु में असांखे इहो सम्झाईंदा पहिरीं जेको असांखे सम्झाईंदा आहिनि न जॾहिं असांजी ट्रेनिंग कंदा आहिनि ऐं सेखारींदा आहिनि पर पहिरीं तव्हांखे इहो सोचणु त वेठा किथे आहियो। हीअं मिसाल आहे मेरान टीवी ते वेठो आहियां सुबुह मेरान में वेठो आहियां मूंखे ख़बर हुजणु घुरिजे वेठो मेरान टीवीअ ते आहियां ॻाल्हि ॿियनि टीवियुनि जी कयां मिसाल आहे या वेठो सुबुह जे टाइम में ॻाल्हि कयां राति जी त उहो हिकिड़ो इहो सेंस आहे सम्झायो वेंदो आहे त तॾहिं मूं इहा ॻाल्हि कई त जेॾी महिल को अगरि माण्हू अहिड़ी ॻाल्हि करे थो जीअं वैक्सीन ते माण्हुनि जी ॻाल्हियूं कयूं फैलायूं अजायो असांजो माण्हू वरी बसि न सोचींदो आहे अरे बाबा फलाणी आहे बाबा फलाणो आहे त इहा हिते हिकिड़ी प्रोपेगेंडा जेकी आहे त माना असांखे सोचणु घुरिजे हिन ॻाल्हि ते त अॼुकल्ह जो शौक़ जो दौरु आहे ख़ासि तव्हांजे हेॾो नंढिड़ो जेको मोबाइल आहे जंहिंमें सॼी दुनिया अची वई आहे एतिरी वॾी टेक्नोलॉजी हिन में आहे तव्हांजे हिन पहिरियां कैमरा असां वटि अलॻि हूंदी हुई त किथे टूर ते वेंदा हेॾी सारी कैमरा हूंदी हिकिड़ो रोड हूंदो 36 मिसाल आहे तव्हांजी बि गाना ॿुधंदा हूंदा टेप खणंदा हुआसीं उहो रेडियो खणंदा हुआसीं मिसाल हाणे मोबाइल में सभु शइ अची वई तव्हांखे अगरि न्यूज़ ॿुधणी आहे त ओॾी महिल लॻाए हा मेरान टीवी न्यूज़ ॿुधणी आहे या मेरान कंहिंजे टीवी खे ॾिसणो आहे मिसाल यकदमि ओॾी महिल त इन दौर हूंदे बि जीअं हिकिड़ो डायरेक्ट चवंदो आहे हिकिड़ो असांजे फिल्म डायरेक्ट आज से 12 साल पहले मिले थे तब भी तुम होश में नहीं थे आज मिले हो तब भी होश में नहीं अमिताभ बच्चन चवंदो आहे त हुन ॻाल्हि वांगुरु त चवण जी आहे त माण्हू हाणे कुझु वक़्त सां हले जेतिरी हिकिड़ी जदीद दौरु आहे हेॾी टेक्नोलॉजी अची वई आहे त असांखे बि सोचणु घुरिजे असां शौर अचणु घुरिजे त अहिड़ी तरह जेको वैक्सीन ते या किरोना ते काड़ी ॻाल्हि आहे या असां ॾिसो न शुरू में आयो त असांजो ख़ासि असांजे सिंध जो माण्हू जेके असीं सिंधी माण्हू चऊं असीं पाकिस्तानी आहियूं पर असांजो ख़ासि सिंध जो माण्हू सिंधी माण्हू किरोना आहे ई कोन किरोना त केरु थो चए किरोना माना हू मञण लाइ तयारु कोन हुआ पोइ जॾहिं ॾिसो न अलापना ॾे जॾहिं चवंदा आहिनि जॾहिं लॻी हो वई त कल्ह पवई न त पुछ लॻी आहे वालियांकू जिते बाह भले उहो जा जले कया सेका आहे पाड़े वालियांकू जॾहिं पाण खे लॻे थी न माण्हू खे पोइ जॾहिं हुनखे पाण खे लॻे या पंहिंजे भाउ खे या मिट खे माइट खे किरोना थी पोइ ॾिठईं त माण्हू यार हीअ त इलाही ख़राबु बीमारी आहे इहो अहसासु पोइ पियो पैदा थियो जॾहिं माण्हू खे पाण खे लॻे पई न त अलाह साईं पनाह ॾे त पोइ आस्ते आस्ते माण्हुनि में हाणे जेके चओ न यार किरोना आहे बाबा किरोना शुरू खां हुई सभु खां चयो वियो पर हिन जो को इलाजु हो कोन इलाजु अॼु बि न कोन्हे
अञा ताईं उहो दरियाफ़्त कोन थियो आहे न, इंशाल्लाह ही जेका इंशाल्लाह वैक्सीन न न जेका आहे या इहो इलाही फ़ाइदो ॾींदी ॾींदी, आहे, इलाही फ़ाइदो ॾींदी। अच्छा, जिते असां एजुकेशन जी ॻाल्हि कई त ॿारनि जी प्राइमरी जी एजुकेशन खे कीअं था ॾिसो? हींअर ज़ाहिर आहे ऑनलाइन क्लासिस हलनि पिया, वरी कॾहिं स्कूल खुलनि पिया त कॾहिं बंदि पिया थियनि, त इन में कीअं मैनेज कजे? हाणे 21 खां वरी प्राइमरी जे जेको स्कूल आहिनि उहे बि खुलंदा, त हाणे ईअं आहे ॾिसो, प्राइमरी चइबो इहो आहे कंहिं बि शइ जी प्राइमरी जेकी हूंदी आहे, उहा एक्टिंग हुजे, तव्हांजी पढ़ाई हुजे, प्राइमरी माना तव्हांजो बुनियादु आहे। छो जेसिताईं असीं वेंदा आहियूं त पोइ अक्सर करे चवंदा आहियूं यार पहिरीं इंसान जो बुनियादु मज़बूत हुजे, त मश्की में चवंदा आहिनि पोइ सीमेंट ऐं जो ठाहियूं न, पर बुनियादु जंहिं शइ जो मज़बूत हूंदो आहे, बुनियादु असांजो प्राइमरी तालीम आहे, जंहिंखां अलफ़ बे खां शुरू थिए थो। शालती फाइन अची अलफ़ पढ़ अलफ़ पढ़ वधीक नथो पढ़े मिसाल आहे, त जेको असांजी प्राइमरी तालीम आहे उहो असांजो बुनियादु आहे। ऐं उन खां ई जॾहिं असांजी अक्सर करे अॼुकल्ह जेको हूंदो आहे, जेको आउं त चवां जेके वॾी डिग्री वारा जेके बि अगरि उस्ताद आहिनि उन्हनि खे प्राइमरी उस्ताद हुजणु घुरिजे, त छो जो उते खां जॾहिं बुनियादु शुरू थींदो, असां जिन खे कुझु नथो अचे मिसाल आहे उन्हनि खे असीं प्राइमरी क्लास ॾींदा आहियूं। प्राइमरी क्लास हिकिड़े जेको सुठी तालीम, भले MA पास हुजे या BA पास, मतलब जेकी बि वॾी वॾी असांजी डिग्रियूं आहिनि, उहो रखंदड़ माण्हू अगरि तालीम पहिरीं प्राइमरी खां शुरू करे न, इहा हिन में का घटिताई न आहे। पर असांजो जेको प्राइमरी जेको शागिर्दु निकिरंदो न, ॾिसो न पहिरीं तव्हां जेके अलामा आहे काज़ी जहिड़ा माण्हू, जीअं असांजे पाट शहर आहे, डीपलो आहे थर जो, या थर वारा जीअं चवंदा आहिनि त असां यार असां त कुझु बि कोन्हे सवाइ हींअर वटि असां वटि तालीम। हिन वक़्तु तव्हां ॾिसो त तालीम में जेतिरो थर तरक़ी करे वियो आहे, तालीम में तरक़ी कई आहे। ऐं ज़या तव्हांखे ॿुधायां, मेहरान टीवी जे तरफ़ां हिकिड़े चांहि जी हूंदी एडवर्टाइज़मेंट, ऐं उन जा मूं टूर कया हुआ, मूं शुरूआती मेहरान टीवी खां उन कई हुई, त उते मां इस्लाम कोट वियो हुउसि, सलाम कोट या इस्लाम कोट जा जॻह आहे, उन में असांजो हिकिड़ो बजीर हितां जो पंहिंजो नुमाइंदो हूंदो रिपोर्टर, असीं थोरो रहंदा ई हुआसीं उन्हनि वटि, उहो वरी उते प्रिंसिपल हो हिकिड़े प्राइवेट स्कूल में। पोइ मूंखे असां वटि बि उन जेके चांहि हूंदी उनजी असां वटि पेंसिलूं वेंसिलूं या उनजा जेके गिफ्ट हूंदा, कापियूं हूंदियूं, सो मां उन मूंखे यार तुंहिंजो स्कूल बि घुमायासीं, घुमणु वियासीं, तव्हांखे ॿुधायां त हुन मूंखे ख़ासि तौरु ॾेखारियो, चई पहिरीं ॻाल्हि त अगरि तोखे अंग्रेजी अचे थी, अने असांखे एतिरी कान पई आई, तव्हां हिन सां अंग्रेजी में सुवालु कयो, प्राइमरी वारा जेके हुजनि ॿिए टिएं दर्जे जा। ॿी हिनजी तव्हां फस्ट चेक कयो हुनजी राइटिंग, हा हुनजी राइटिंग हुनजी ईअं हुजे, ज़ोया तव्हांखे छा ॿुधायां, जीअं मोतीअ जा दाणा, नंढड़े फस्ट खां वठी। ऐं उहो माशाल्लाह असांजो रिपोर्टर पोइ मेहरान टीवी जो ऐं पढ़ियलु लिखियलु ॾाढो फज़ीलत वारो नमाज़ी शरीफ़ छोकिरो हो, ऐं इलाही सुठी मुलाक़ात न बजीर हो, त उन जो मक़सदु चवण जो आहे त तालीम जेकी बुनियादी आहे न, त थर वारनि हिन जेको तालीम खे सम्झो आहे न, थर वारा चवंदा असां वटि कुझु बि न आहे, न ॿनियूं आहिनि, न ॿार आहिनि, न कुझु आहे, अगरि माल पाए मींहुं नथो पए त असां जहिड़ा उहो सभु शयूं ख़तमु थी वञे, उन्हनि तालीम ते ज़ोर ॾिनो आहे। ऐं जॾहिं हुते इलाही जाइ ते अहिड़नि जाइ ते डीपलो वेढ़ार, इस्लाम कोट मिठी, त हिननि शहर आहिनि पर जेके अंदरि थर आहे, उन में अक्सर करे मूंखे मेघवाड़, असांजी जेकी हिंदू कम्यूनिटी आहे, तंहिंमें असां मेघवाड़ जो कोटड़ी शहर जी ॻाल्हि कयूं हैदराबाद में, त उहे जुतियूं सुबंदा आहिनि मिसाल, हुते वियसि त वकील, उस्ताद, जेके ऑफिसर मूंखे मेघवाड़ जेके हुजनि, त उहे त हिकिड़ी माना इहा तालीम आहे न, तालीम आहे। ऐं मूंसां गॾु बि हिंदू कम्यूनिटी जेके स्टूडेंट्स पढ़िया आहिनि, पर ॾाढो उन्हनि जो ज़हन सुठो। ऐं ॾिसो सेनेट में ॾिसो न, पंहिंजी जेकी आहे कहिड़ी नालो आहे छोकिरी जो जेकी सेनेटर थी आहे, उहा हींअर सेनेट जी उनजी सदारत पई करे, त कुमारी नाले सां कुझु मूंखे नालो कोन पियो अचे, त इहा इहा हुनजी हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उहा आहे अॼु बि उन फेसबुक ते ॾिठी पई, रिपोर्ट ॾिठी पई, हिकिड़े नंढड़े घराणे जी छोकिरी आहे, उनजो पीउ बि अञा ताईं हिकिड़ो अनपढ़ियल आहे, अनपढ़ियल फैमिली मां थी उहो निकिरणु चाहे त माण्हू हर जाइ तां निकिरी सघे, पर पंहिंजी महिनत पढ़ायासीं पई तालीम ते। ऐं तालीम या प्राइमरी जेकी तव्हां चयो पिया ऑनलाइन तालीम आहे, भला चलो इहो सिलसिलो सुठो थियो त ऑनलाइन वरी रही। हाणे मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, उहो ॾिसंदो जंहिं महिल टाइम थींदो त वरी उहो मोबाइल खणी ऑनलाइन उन्हनि खे स्कूल मां मिलिया, उन्हनि मां मोबाइल ऐं कुझु पंहिंजा जीअं, त ऑनलाइन तालीम सुठी आहे, भला उहो सिलसिलो गंढिजी रहियो, पर जेकी तालीम असुलु असांजी स्कूलनि में क्लासिस में आहे उहा ऑनलाइन नथी ॾेई सघे, उनजो इलाही फ़र्क़ु पए थो। पर इहो तव्हांजो आहे त हिकिड़ो सिलसिलो तव्हां न, ठीकु आहे ॿार बिज़ी थी रखिणो हो, ॿार स्कूल जी छुटी थी, उनमें माइट जो आहे न छो जो उन में तव्हांखे ॿुधायां न, हाणे ॿार आहिनि न, ॿार मां बादशाह पंहिंजे रांदि ते हले वियो, हेॾां थो वञा हेॾां थो वञा, इहो हिन में माइट जो वॾो किरदारु आहे, किरदारु आहे। जॾहिं ॿार आहे न उहो सुलझियल न हूंदो आहे हुसैन साहब, हुनखे ॿार खे शऊर ॾियणो पवंदो आहे, या थी सघे थो हुनखे वॾे हूंदे शऊर अचे या न बचे, पर हींअर ॿार खे कहिड़ियुनि बि ट्रिक सां
के बि आज़माए करे बिल्कुलु, हुनखे ॿार खे बिल्कुलु। पढ़ाइणो आहे, ॿार खे अॻिते इन में माइट हिते असां ब्रेक वठंदासीं हुसैन साहब माज़रत सां, न, इन खां न, पोइ वरी बिल्कुलु, असां हितां ई कंटिन्यू कंदासीं छो जो एजुकेशन जेको आहे वसी टॉपिक आहे। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। अच्छा हुसैन साहब, हाणे एजुकेशन ते ॻाल्हि पए थी त पेरेंट्स खे बि सीड़जी गॾु वेहबो आहे, पर ॿारनि खे कीअं करे हाणे पढ़ाइणो। हिन में तालीम ते तव्हां जीअं हाणे थोरो ॻाल्हि करे आऊं वरी जी। पोइ छा थोरो अॻियां टॉपिक ते हलंदासीं। हाणे ॻाल्हि इहा आहे त तालीम जी तव्हांखे ॿुधायां, असांजे सिंध जा त खोड़ ऐं पाकिस्तान जा माण्हू आहिनि जेके ग़रीब मिसकिन थी उन्हनि महिनत कई तालीम ते। असांजो ख़ासि मिसाल ईंदो आहे हिकिड़ो असांजे कोठड़ी जो, जीअं ई आहे न असांजी फैमिली, अब्दुल लतीफ़ साकी साहब, अब्दुल करीम बलोच साहब, इन्हनि जी फैमिली जो हूंदो अब्दुल्ला डी बलोच। हाणे उहो इंतिहाई ग़रीब फैमिली जो छोकिरो हूंदो। पोइ हुनजी मूं हुन ते मेरान टीवीअ ते हुनजी डॉक्यूमेंट्री बि ठाही, हुन ते बाक़ाइदा कयो पंहिंजे ॿारनि जे प्रोग्राम में। पोइ मां जॾहिं वञो मां हुनखे सुञाणा, हुननि वटि वियोसि हुनजे पुटनि वटि पोटनि वटि, त हुननि खां मूं पुछियो त माना अब्दुल्ला साहिब जी कीअं हिस्ट्री रही। हू उहो माण्हू आहे जो आख़िरी जेको असांजो माना जेको सरकारी उहिदो थींदो आहे न, ग्रेड 22 ग्रेड में थी सीनियर मेंबर ऑफ रेवेन्यू रही, पोइ रिटायर थियो। हाणे को हिकिड़ो ग़रीब मिसकिन नौकिरी छा था शुरू कयईं, पटियाली खां टीचर माना रहियो हुन में स्कूल में पटियालो। पोइ के हुनजी सही हिस्ट्री कोन पई, को चयो मां टीचर मास्टर थियो, पोइ थियो पोइ अॻियां उन जी जेकी हिस्ट्री आहे त उन ॿुधायो त उन ज़माने में असां वटि हिकिड़े जेके बिजली जा खंभा थींदा आहिनि, पोइ हुन में खंभो अची हिकिड़ो ई सॼे पाड़े में असांजे हिकिड़ो खंभो लॻंदो हो। हा जीअं हा, हुन में अची हिकिड़ो बल्ब हुई मिस पिल हणंदी की मां बाप डाणंदा जी। उहो अब्दुल्ला डी बलोच साहब पोइ राति जो ग़रीब मिसकिन माण्हू हो, घर में उन लाइटूं कोन हूंदियूं, उन बल्ब ते वेही पाड़े में वेंदो न, खंभे हेठां वेही सही पढ़ंदो लिखंदो, त उन माण्हू जी पढ़ाई शौक़ इहो चइबो आहे, दिलचस्पी। सही सही सभु कुझु सहूलियतूं हुन सां एयर कंडीशन में वेठा आहियूं ॿार असांजा। असां हेॾी लाइट आहे, उन वक़्तु लालटेन हूंदी हुई जेकी जंहिंमें घासलेट विझी वरी ॿार जेके उहे लालटेन ते पढ़िया न, अॼु उहे वॾा नाला आहिनि। त उहो अब्दुल्ला डी बलोच बि त उहो माण्हू जो तव्हांजो पंहिंजी दिलचस्पी बि आहे। चवंदो न तव्हांखे चवण जो मक़सदु आहे त अगरि उहो माण्हू मास्टर उस्ताद थियो, उस्ताद मां उन स्कूल जो हेड मास्टर थियो हाई स्कूल जो, वरी उन मां पोइ हले वियो रेवेन्यू साइड हले वियो। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो, तालीम खां बग़ैर कुझु बि कोन्हे। हाणे हलंदासीं हुसैन साहब शाइरी ॾे, त भला शाइरी यादि आहे? शाइरी त माशाल्लाह मुंहिंजो त हाणे आहे शाइरी ते घणो जेको मुंहिंजे कंपेयरिंग जे हवाले सां हूअं बि उस्ताद बुखारी या ॿिया शेर। हा त शाइरी ॾिसो, शाइरी खे अगरि ॾिसो त मां शाइर बज़ाते ख़ुदि कोन आहियां, पर अदब जी दुनिया सां मुंहिंजो मोहबत रखां थो, हुनजो लवर्स बि आहियां। हा कोशिशि बि कईसीं, हींअर बि कोशिशि कयूं पिया किथे किथे पंहिंजी शाइरी ऐं बहरहाल। पर जेकी शाइरी उहा आहे जो माना चंद लफ़्ज़नि में वॾी माना थिए। ऐं शाइरी इहो त शाइरी जेको शाइरी कंदा आहिनि इहे मूड जी ॻाल्हि हूंदी आहे। पाण अकेला वेहंदा त उन्हनि जे ज़हन में तख़यल पियो वेंदो, हींअर हीअं चवणो आहे, मूंखे हीअ चवणो आहे। पोइ उहो हूंदो आहे ओॾी महिल जेकर तव्हां लिखी वरितो शाइरी चई त इहा हाणे शाह लतीफ़ जेकॾहिं असां ॾिसूं त ॿिनि लाइन जी शाइरी हूंदी आहे, पर वॾी ॻाल्हि हूंदी आहे, वॾो हिकिड़ो सबक़। सदी मेख मोहबत जी हंसा होतन, सवें सुनारा आया लखे लोहारनि, शाबस तिन पिरनि जो चपन सां चोरे कढी। शाह साहिब जी त शाइरी, सची ॻाल्हि पुछां, शाह साहिब जी शाइरी मां मूंखे ईंदी बि आहे, काफ़ी पढ़ंदो बि आहियां, पर मुंहिंजी जेको आउं एहतियात कंदो आहियां तलफ़ुज़ जो। आम तरह हाणे ॾिसो न, तलफ़ुज़ हिकिड़ी शइ जेकी तव्हां पढ़ो था उन पहिरीं त उन तव्हांखे शेरो शाइरी जी माना जी ख़बर हुजे, उन तलफ़ुज़ जेको तव्हां पढ़ियो आहे, जेको अख़र आहे, जेको चवंदा, त इहो जेसि ताईं तव्हांखे न आहे। हाणे असीं जीअं शाइरी पढ़ंदा आहियूं न, उहा पढ़ंदा आहियूं। हाणे हिकिड़ो मां ॿुधायां त हिकिड़ो उस्ताद बुखारी जो हो, त उन में हिकिड़ो लफ़्ज़ आयो उकबी, लफ़्ज़ आयो उकबी। त हाणे उन में उकबी आयो, मूंखे सम्झ में न वियो उकबी छा आहे। त उहा पोइ मूं हिकिड़े शाइर खां पुछियो त उन चयो त हीउ लफ़्ज़ आहे असल में उकबा। हा उन में आख़िर में इहो शायदि सिट आहे त तुंहिंजी उकबी दुनिया मुर्दाबाद। उन में इहे ई आहे त मुंहिंजा मारू मुर्दाबाद, त तूं बि वॾेरा मुर्दाबाद, हक़ जा नारा मुर्दाबाद, तुंहिंजा सभु उहिदा मुर्दाबाद, दुनिया मुंहिंजी मरे पई आस्ते आस्ते। हुन मूंखे शेरो उन सही तरह कोन्हे, आख़िर में सीट इहा आहे त मूंखे लॻे थो तुंहिंजी ख़ुदाया उकबी दुनिया
मुर्दाबाद त मुंहिंजी उकबी छा आहे, पोइ हुन चयो उकबी माना कूड़ी, हुते उकबा, हुन चयो असुल लफ़्ज़ उकबा आहे पर हिते शाइरी में फिट वियो थिए उकबी। त अहिड़ी तरह जेसिताईं तव्हांखे अल्फाज़ जी माना जी ख़बर न आहे न, मुंहिंजी इहा तबियत आहे, मूंखे अलाए शेर जेको ईंदो जी न ख़बर हूंदी आहे उहो शेर व शाइरी उते न पढ़ंदा आहियूं। उजागा करे रातिनि जा असल शऊर बि इहो ई आहे त जेकॾहिं शाइरी न अचे त माण्हू कोशिशि करे न शाइरी सां नाइंसाफ़ी करे न शाइर सां नाइंसाफ़ी। ॾिसो हाणे असां मां अनाउंसमेंट कयूं था या कंपेयर जीअं असीं अनाउंसर चवंदा कंपेयर हिकिड़ो माण्हू बीठो आहे स्टेज ते, जेतिरी बि उते माण्हू मौजूदु आहिनि, 200 मौजूदु आहिनि, 300 हुजा हज़ारनि में मौजूदु आहिनि, सभिनी नज़र हुन ते आहे ऐं हू हर असांजी एटीट्यूड ते, असांजे तलफ़ुज़ ते, असांजी ॻाल्हि खे नोट कंदा आहिनि। ऐं इहा मुतरा मजबूरी ॻाल्हि कंदुसि, तव्हांजो जेको डायरेक्टर आहे, मुंहिंजी हिकिड़ी तबियत हूंदी आहे हींअर पोइ उनखे शइ कंट्रोल कयो मुर्तज़ा जे हुन माना इस्लाही तनक़ीद खां पोइ, त मुंहिंजी तबियत हूंदी आहे ऐं जे मां स्टेज प्रोग्राम कंदो हुउसि जेके टीवीअ खां अलावा, त उन में मज़ाक मस्ती हलंदी आहे, थोरो माण्हू मुंहिंजी अहिड़ी हूंदी आहे एंटरटेन कयां, पर कुझु उन में ॻाल्हियूं मूंखां ओवर थी वेंदियूं हुयूं। त पोइ मूंखे जॾहिं इहा मुंहिंजी इस्लाही तनक़ीद, हिकिड़ी तनक़ीद हूंदी आहे तनक़ीद बराए तनक़ीद, उहा हूंदी आहे कंहिं सां सड़णो हूंदो आहे, कंहिंखे बिगाड़णो हूंदो आहे या कंहिंसां न वणणो हूंदो आहे त हुनखे तनक़ीद बराए तनक़ीद कंदा आहिनि। पर इस्लाही तनक़ीद इहा ई हूंदी आहे, माण्हू यार हीअ ॻाल्हि तो कई, हिनखे हाणे ईअं न कर, तो ते असरु पवंदो। त अहिड़ी तरह जेके आहिनि उहे दोस्त जेके सम्झाइनि था। हाणे ईअं जीअं कंहिं चयो आहे त उजागा करे रातिनि जा असीं शाइर थी वियासीं, लिखी लिखी अखरनि जा माहिर थी वियासीं, लिकायो घणो ई ज़माने खां दर्द दिलि जो, ॾुखायल हुआसीं ज़ाहिर थी पियासीं, हुआसीं त असल में आराम पसंदि मगर महबूब जी ॻोल्हा कंदे कंदे मुसाफ़िर थी वियासीं। त हिकिड़ी शाइरी ॾिसो न, ऐं ॿी तव्हां शाइरी ऐं दोस्त जेके तव्हां कंहिं ज़माने तव्हां पाण गॾिजी शाइरी कईसीं स्टेज कंपेयरिंग ऐं तव्हां मूंखे सेखारियो, त जेसिताईं आउं चवंदो आहियां शाइरीअ खे बि हिकु सुर साज़ में आहे, उनखे तव्हां नथा ॾियो पढ़ो, अगरि ईअं पढ़ी उजागा करे रातिनि जा असीं बि शाइर थी विया, मिसाल आहे, जेसिताईं तव्हां उनखे सुर साज़ नथा ॾियो न तेसिताईं तव्हांजी शाइरी पढ़ण जो फ़ाइदो बि कोन थो थिए, अॻिले खे बि ख़बर नथी पवे। मिसाल त तव्हां छा पिया पढ़ो, ज़ाहिर आहे अवां सभु जेको इन मेहरान टीवी जा जेके बि डायरेक्टर चइजनि माशाल्लाह अवां मुंहिंजा उस्ताद रहिया आहियो, घणो कुझु सेखारियो आहे। हाणे जेकॾहिं शाइरी न माशाल्लाह तव्हां में सुठो ठहराव अची वियो, ज़बरदस्त, तव्हां सुठो पिया कयो। त मक़सदु चवणु शाइरी इहा शइ आहे, शाइरी वणणु खपे। ऐं ॿी शइ ॾिसो, अगरि असां कंहिंजी ॻाल्हि कयूं था, उनजी ॻाल्हि असां ग़लति कयूं था त उन हीअं पिए चयो त इहो हुन सां नाइंसाफ़ी थी वई। त शेरो शाइरी बि अगरि असां उनजी ग़लति पढ़ूं था, इट मीन्स की हुन जेको चयो आहे उनखे असां ग़लति ॿुधायूं पिया माण्हुनि खे, ऐं एॾे पूरे हुजूम में असां उनखे ग़लति पिया ॿुधायूं त हुन हीअं चयो आहे त इहो बि नाइंसाफ़ी थी, नाइंसाफ़ी थी, बिल्कुलु नाइंसाफ़ी। हाणे न इहा आहे उस्ताद बुखारी चए थो, यार यारी जो थी कसम, सिंध सारीअ जो थी कसम, छॾे न वञा अकेलो मूंखे तूं, तोखे उस्ताद बुखारी जो थी कसम, हिकु पल जी जुदाई साल बराबरि, केॾी ॻाल्हि छा थो चए, हिकु पल जी जुदाई साल बराबरि, जे सालिस कई त छा थी पियो, वाक़ुफ़ आहे उस्ताद बुखारी चई हाथो ॾारी, जे यार सदाईं त छा थी वियो। त मक़सदु केॾी ॾिसो न, हाणे इहा साॻी ॻाल्हि माण्हू ॿियनि लफ़्ज़नि में चवे थो कान वणंदी, पर हुन शाइरी में चयो आहे। ऐं छा थी सोज़ हूंदो आहे शाइरी में, ॾाढो सुठो लॻंदो आहे। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इंट्रोडक्शन कराईंदा पंहिंजो, तारुफ छा आहे? मैडम मां गुलाम मोहम्मद पियो ॻाल्हायां सियालकोट खां, पंजाब खां। माशाल्लाह माशाल्लाह। प्रोग्राम सुबह मेहरान में मेहरान में मां वेठो ड्यूटी के दौरान चैनल हले तो त मां जी ड्यूटी आहे ते मां पण आर्मी में ज़िलो मुंहिंजो दादू आहे साल को मेहरा। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। कहिड़ी जॉब कंदा आहियो हुते सियालकोट में? इहो प्रोग्राम आंदे त मैडम असांजे स्कूल आहे ॻोठ में, प्राइमरी स्कूल है ना, माना गर्ल्स भी आहे ऐं बॉयज़ भी आहे ना। जी जी। त अॼु खां माना 20 साल थी विया आहिनि त गर्ल्स स्कूल में असां टीचर थी विया मैडम। हेलो जी 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 ॿुधूं पिया। उहा असां मैडम न ॾिठी आहे, स्कूल हले थो पियो ऐं माना उहा पघार वठे थी पई, उहा यूसी जी आहे, सम्झो ॻाल्हि खे अलाए घणनि सालनि खां माना असां मैडम ॾिठी आहे, कहिड़ी मैडम गोसड़ू मास्टर, सम्झूं पिया साईं। ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। अॻ में हिकिड़ो ॻाल्हि मशहूरु थी त तूं उस्ताद आहीं या मास्तर आहीं, त इहे मास्तर आहिनि या मास्तर नथा अचनि स्कूल में? हा, मास्तर कोन था अचनि, उस्ताद अचनि था स्कूल में। ऐं जेके मास्तर हूंदा उहे घोसड़ू हूंदा ऐं उस्ताद जेके हूंदा से पढ़ाईंदा, जेके अॼु बि पढ़ाईंदा। त इहा शइ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव साईं, त बहरहाल फोन ॿियो छा चवणु चाहींदा? हेलो ॿियो छा चवणु चाहींदा? जी जी मां सर इहो मैडम चवणु चाहींदुमि त तालीम सिर्फ़ु असां टीवियुनि में ॾेखारियूं था, अनग्राउंड उन टीचरनि खे, उन स्टाफनि खे सज़ा नथा ॾियूं असां। सही सही।
उन्हनि खे अनग्राउंड को असांजे कोठे मैडम स्कूल आहे मूंखे पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां बाबा हलो बा अब बायोमेट्रिक वारा आहियूं ॿिए ॾींहुं स्कूल ईंदासीं पहुचनो ते बाबा उहो अंगूठो हणे थो वरी उहो हले थो 15 ॾींहं स्कूल ई कोन्हे को बा हल बा बायोमेट्रिक वारा विया हलिया 2000-1500 वठा सही 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 कोन्हे को असांजी सिंध सिर्फ़ु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां असां पूरो पाकिस्तान माना पूरो पाकिस्तान घुमियूं जी जी पर जेतिरो लो कैटेगरी में असांजी सिंध हुई न उहो पूरो पंजाब माना पूरो पाकिस्तान न आहे सर सही 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 था चओ सही था सही हाणे असांजे थैंक यू सो मच मां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया अच्छा इन ॾाढी सुठी ॻाल्हि कई ॾाढी त हिकिड़ी ॾिसो न इहे असांजी मुआशिरे जूं ख़राबियूं आहिनि साईं अगरि नथा कयूं हाणे इन सां ॾिसो न जेको नुक़सानु कंहिंजो थिए असांजो मुस्तक़बिल जेको असांजो ॿार आहे बायोमेट्रिक करायूं आया सुबुह जो आङूठो हणी आहे सॼो ॾींहुं गायब वरी जे मां छुट्टीअ जो टाइम आहे वरी अची हुन आङूठो लॻायो ॿुधायूं त असां पाण हाणे माना केतिरो बि गवर्नमेंट कंट्रोल करे थी जेको हुन लाइ अगरि कई थो वञे पर असीं जेके इहो असां पाण ते आहे जेका असीं इंसान आहियूं न असीं इहो सम्झूं ई कोन था आउं जीअं चवंदो आहियां त हिकिड़ो मां ज़कात में बि रहियो आहियां डिस्ट्रिक्ट जो मेंबर त मां उते बि हिकिड़ो इहो तजुर्बो ॾिठो त माण्हू पैसनि खे पैसो था सम्झनि ज़कात हिकिड़ी अहिड़ी शइ आहे अलाह साईं वठण खां बचाए ॾियणु अहिड़ो करे जो इंसानु ॾे हाणे हिते गवर्नमेंट तव्हांखे ॾे त बाबा इहा चए ज़कात तव्हां विरायो उनजे बावजूदि छा थिए उहो माण्हू तॾहिं बि उन में ज़कात विराइण जी जाइ ते पंहिंजा चेयरमैन जेको खीसनि में विझनि मुंहिंजे हुनखे अगरि 3000 रुपया आहे 6000 रुपया आहे त 1000 रुपया ॾियनि ॿ त ॿिया खीसे में विझनि त चवण जो मक़सदु तालीम बि ईअं आहे असांजी माने नंढे शोबे खां वठी नंढी फील्ड खां वठी वॾी पोस्ट ताईं जेकॾहिं ॾिसजे त करप्शन 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 अणिया केरु असीं पिया कयूं असीं करप्शन फर्द जिम्मेदार आहे हिन जो हर जिम्मेदार फर्द जिम्मेदार असां ॻाल्हियुनि जा मोरायूं ॻाल्हियूं बि कंदा आहियूं पर जेकॾहिं ॾिसूं त किथे न किथे कमियूं कोतायूं आहिनि असां उन्हनि ते जेकॾहिं गौर ॾियूं ज़ाहिर आहे जेके जीअं अदा ॻाल्हि कई त स्कूल में जेका टीचर आहे फीमेल लेडी टीचर आहे उहा बि कोन थी अचे त हाणे हूअ अचे थी त बायोमेट्रिक जो जेको सिस्टम कयो अथनि उहो हीअं कयो अथनि त हाणे सुबुह बायोमेट्रिक जो अंगूठो वरी आया ॿिनि पिणनि जो छुट्टीअ टाइम लॻाए आवाज़ असां सॼो ॾींहुं स्कूल में वेठासीं सॼो ॾींहुं स्कूल में ज़ाहिर आहे हिकिड़ो हुन में त प्रूफ आहे न त इहे स्कूल में नुक़सानु कंहिंजो थियो नुक़सानु कंहिंजो असांजे मुस्तक़बिल जो असां मुस्तक़बिल था चऊं न ॿार जेको अॼु ज़ोया वेठी आहे जेकी सुभाणे इन जाइ ते ॿी ज़ोया वेठी हूंदी मिसाल मुस्तक़बिल आहे न तव्हां सिखिया आहियो न पढ़े प्राइमरी खां पढ़ियो नंढड़ा वॾा थी अॼु ज़ोया जेकी असांजे साम्हूं वेठी आहे हिकिड़ी सुठी होस्ट ते वेठी आहे हेॾो प्रोग्राम पई हलाए माशाअल्लाह एतिरो अदीबनि शाइरनि लेखकनि सभिनी पढ़ियल लिखियल माण्हुनि सां ॻाल्हाए थी त इहो तव्हां मुस्तक़बिल आहियो न सुभाणे तव्हांखे बि अहिड़ी टीचर मिले हा त अॼु थोरी हिते थोरी वेठा हुजो हींअर माशाअल्लाह तव्हां जेको तालीम अञा पढ़ो पिया ऐं इनशाला जल्दी डॉक्टर बि थी वेंदा डॉक्टरी डिग्री तव्हां सां गॾु हूंदी असांजी दुआऊं था त चवण जो इहो ई हाणे ये पहिरीं ॻाल्हि त जे अंदा कॉल कई हिननि खे बि कोशिशूं वठण खपनि छो जो हू जे मुआशिरे जो हर फर्द जेकॾहिं पाण कोशिशूं नथी वठे उनखे अलाह सां हिदायत ॾे सभ खां अवल त छो जो ॿारनि जो मुस्तक़बिल ॿार फ्यूचर जो सरमायो आहे उनजे ज़हन में अगरि इहा ॻाल्हि अचे उन शइ खे सम्झी सघे ऐं जेको उस्ताद आहे उहो पैगंबरी पेशो आहे इन शइ खे अगरि हू सम्झी सघे हाणे ॿी शइ त इहा अदा जेको आहे हीअ हिन जा जेके दोस्त अज़ीज़ में दादूअ जो हींअर सियालकोट में हिननि सभिनी खे गॾिजी कोशिशूं वठणियूं हर फर्द खे सुन ज़ोया अगरि ज़ोया बलोच जेकी आहे उहा पाण मुआशिरे जी आहे तव्हांखे हुसैन ख़ासि के लिए आहे त असांखे मुआशिरे सुधरंदो तॾहिं जॾहिं हर फर्द पंहिंजी माने माण्हू इहो सोचे त सिर्फ़ तरक़ी मूंखे न आहे तरक़ी करे सघां थो असां सां गॾु लाइव कॉलर बि मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो 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 अस्सलाम वालेकुम हेलो साईं असां सां ॻाल्हायो पाण में न ॻाल्हायो टीवी जो आवाज़ बंदि कयो कॉल जो जेको आहे न आवाज़ नथो अची सघे तव्हां टीवी खां हिकु पासे थी वञो त जीअं असां अव्हां सां क्लियरली ॻाल्हाए सघूं अव्हां जो आवाज़ हिते नथो अची सघे जी जी हाणे आवाज़ सही आहे पंहिंजो तारीफ़ करायो अच्छा प्रोग्राम महिराण में छा चवणु चाहींदा साईं तव्हां पंहिंजी तरफ़ां खां छा चवणु चाहींदा आहियो जी जी हेलो
जी जी ॿुधूं पिया साईं ॿुधूं पिया ॿुधायो मां उन खां पोइ सचल फरमाइश रिसाले ते सही उन खां पोइ अनवर साईं जे रिसाले ते बि सही अनवर साईं जो दरगाह घोसी ज़िले में मौजूद आहे सही सही साईं ॾाढी सुठी ॻाल्हि कयो पिया पर कॉल ड्रॉप थी कॉल ड्रॉप थी वई न अदरवाइज ॻाल्हायूं आहे सुठो टॉपिक हुयो बहरहाल हाणे टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स हुसैन ख़ासि करे सभु ॻाल्हियूं पिए थियूं तालीम ते शाइरी जी ॻाल्हि कईसीं ऐं ज़ाहिर कंपेयर बि आयो हाणे डायरेक्शन ते ईंदासीं एक्टिंग ते ईंदासीं त उन में अव्हां जो तजुर्बो कीअं रहियो कहिड़ियूं मुश्किलातूं पेश आयूं उन तरफ़ शौक़ु कीअं थियो हाणे ई ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी डायरेक्शन एक्टिंग कंपेयरिंग इहे सभु अलॻि अलॻि शोबा आहिनि हाणे हींअर जीअं असांजो डायरेक्टर आहे मुर्तज़ा हुनखे ख़बर आहे त डायरेक्शन में उहो छा छा पियो करे कीअं पाण खे रिकॉर्ड करे पियो कीअं प्रोग्राम जी क्वालिटी वधाए पियो त डायरेक्शन भले प्रोग्राम जी हुजे चाहे ड्रामे जी हुजे या कंहिं प्रोग्राम जी हुजे उहा वॾी ज़िमेदारी आहे असांजे माना शोबिज़ जी दुनिया जी डायरेक्शन जेकी आहे ऐं डायरेक्शन त उहो ॾेई सघंदो आहे जेके तजुर्बो हुजे छो डायरेक्शन न कोन्हे तव्हां रुगो टाइटल पोयां लॻाए छॾियो था तव्हां डायरेक्टर आहियो हाणे मां तव्हांखे ॿुधायां मां आपदा पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कोट कंदो आहियां त आपदा पंहिंजी जो मूं हिकिड़े इंटरव्यू ॿुधो त हुन चयो त जेॾी महिल मां स्टेज ते वेहंदी आहियां हाणे कुझु ॾिसो कॾहिं दुनिया हुनखे चए थी त आपदा परींदा पर आपदा परी जी सोच कंटिन्यू कंदासीं हुसैन साहब काल वठो मौलवी काल बिल्कुलु पहिरीं काल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा केर आहिनि असां सां गॾु नियाज़ शर्त वार्द करियां फराम बच्चा बंद उमरकोट खां वेलकम चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवण चाहींदा प्रोग्राम जे हवाले सां प्रोग्राम तमाम बेस्ट आहे ज़बरदस्त प्रोग्राम आहे असां कंटिन्यू ॾिसंदा आहियूं मेहरान टीवी जो सुबह मेहरान जी जी हेलो हेलो जी जी ॿियो छा चवण चाहींदा साईं तव्हां का ॻाल्हि करणु चाहियो कुझु पुछणु चाहियो त पुछी सघो था असां इहा ॻाल्हि कंदासीं तालीम जो जेको मयार आहे तव्हां तालीम जे हवाले सां जेका ॻाल्हि था करियो तालीम जेका असां वटि तालीम घटि आहे या ज़िम्मेवार असां पाण आहियूं जी 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 असां ॻोठनि मां जेका आहे प्राइमरी तइलीम आहे उन ते असांजा जेके ॻोठाणा वॾेरा हुजनि या हाई हुजनि उन्हनि जो फ़रोग़ जेको कुझु बि तइलीम ते ख़्यालु कोन्हे बिल्कुलु भांडा ठाहे वेठा आहिनि जा ऐं मास्टर अचे थो नथो अचे हुन खां पुछा करण वारो केरु कोन्हे बिल्कुलु ऐं उहो हर फर्द ज़िम्मेदार सही सही जी 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 साईं ॿुधूं पिया पुछा करण वारो हुजे या नंढा नंढा स्टाफ जिते मिडल स्कूलनि हाई स्कूलनि उते हिकिड़ी कामे छतर हुजे उनखां पुछा करण वारी हुजे त असांजी तइलीम कई हद ताईं वधी सघे थी ऐं तइलीम असां तइलीम खे तरक़ी ॾियारे सघूं था साईं ॻाल्हि थोरो हा ॿियो कुझु चवणु चाहींदा ॿियो असां इहो ई कुझु गुरु भाउ महिरबानी तव्हां कॉल कई प्रोग्राम में शामिल थिया ऐं पंहिंजी शेयरिंग कयो एजुकेशन जे हवाले सां त अदा उहा ई ॻाल्हि कई फर्द जी ज़िम्मेदारी आहे उहा ई साबित थी हाणे साईं ॻाल्हि पे कई सुठी ॻाल्हि कई पर उते इहा ॻाल्हि पंहिंजी ज़िम्मेदारी सां रहियो त वॾेरा हीअं कनि था इहा त असांजी मशहूरु ॻाल्हि आहे त असांजा स्कूल उताकू लॻी पिया आहिनि वञूं स्कूल में त गॾ वधा पिया आहिनि ॿकियूं ॿधी पियूं आहिनि हींअर मां हिकिड़े हंधि वियासीं त एॾी ज़बरदस्त बिल्डिंग आहे मूंखे शहर यादि कोन पिए त ॾाढी हाणे मां तारो जॾहिं टूर तव्हांखे ॿुधायो कयो त बिल्डिंग एॾी ज़बरदस्त अञा ठहे पई त हुन पुछो मूं लोकल माण्हू खे छाजी बिल्डिंग आहे स्कूल आहे ऐं उते सची पुछो मेयूं वधी पयूं हुयूं जीअं वथाण थीजे त हाणे असांजी इहा त वॾी बदकिस्मती आहे त पंहिंजे स्कूल जेके तइलीम जेके दरसगाह था चवनि हिकिड़े पंहिंजे मस्जिद खे चऊं पंहिंजे मदरसा चऊं बि दरसगाह आहे दरसगाह जी असां इहा हालत कयूं था इहा मूं पंहिंजी ज़िम्मेदारी पंहिंजी जेके मां भुलिजी वियो आहियां तव्हां पंहिंजी साईं अगरि चयो साईं पंहिंजी ज़िम्मेदारी भुलिजी वियो आहे इहा हर फ़र्द जॾहिं त असां इहो सोचियोसीं त इहा असांजी ज़िम्मेदारी आहे हिन मुआशिरे में अगरि का बि शइ ग़लति हले थी नशो हले थो मनशियात हले थी या का शइ हले थी ग़लति हर मुआशिरे हा मुआशिरे में ग़लति पियो थिए इहो जेसि ताईं असीं पाण पंहिंजी ज़िम्मेदारी न सम्झंदासीं असांखे लॻे मज़हबी तौरु बि इहो चयो वेंदो आहे हिते भई ज़बान सां चओ पोइ अखियुनि सां चओ पोइ नथा चई सघो दिलि में चओ
दिल में ई चओ पर उन सां मोहबत न कयो, हा मोहबत सां न बुराई सां। कयो त मक़सदु चवण जो आहे त इहे शयूं असां जेसि ताईं पंहिंजी ज़िमेदारी खे न सम्झंदासीं न, ऐं असां आम शहरी जेके आहियूं जेके सिविल सोसाइटी जा माण्हू था चऊं, असीं पंहिंजी ज़िमेदारी संभालियूं। अगरि असीं मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, जेको रोड रस्तो गिटियूं हूंदियूं आहिनि जेके अगरि इहा असांखे ठही मिलनि थियूं, असीं उनखे पंहिंजो चऊं कोन था। असांजे घर जे अॻियां दिकी ठहियलु हूंदी आहे, उनखे अगरि केरु भञंदो आहे त रड़ियूं कंदा आहियूं। असांजे घर जे साम्हूं जेको अगरि रोड हूंदो आहे, केरु अची भञंदो न कुझु चवंदा सरकारी रोड गवर्नमेंट, माना इन शइ खे असां ख़बर न असांजी टैक्सिस मां जेके असीं टैक्स भरियूं था, इहे सभु शयूं असांजूं। हाणे ॾिसो कुझु सिंध में अहिड़ा हिकिड़ा मॉडल पैदा थिया आहिनि, हक़ीक़त अथव। हिकिड़ो घोट न जे टंडे गुलाम जी ॻाल्हि कंदा आहिनि, उते हिकिड़ो ॾाढो अलाए उते वाक़ियो थियो, वाक़िए खां पोइ उन्हनि उते पाण में ॿधी थी आहे, उन्हनि बाक़ी बाउंड्री आहे वॾी, पर चवंदा उते त तव्हां वञो न परेशान थींदा, त पाकिस्तान में घुमूं, सिंध में घुमूं, उते एॾो ज़बरदस्त सिस्टम आहे, सुठा माण्हू रहनि था, पढ़ियल लिखियल माण्हू रहनि था, उनजा घर गिटियूं सफ़ाइयूं, डस्टबिन जेको किचिरो आहे उहो बि डस्टबिन में थो वञे। माना जीअं इस्लामाबाद में थी वेंदा, त इस्लामाबाद पाकिस्तान जो मॉडल शहर त इस्लामाबाद आहे। त इहे शयूं बि थियनि थियूं असांजे मुआशिरे में, जिते असांजो हींअर को सिंध में अहिड़ो शहर कोन्हे जेके मॉडल चऊं, चलो भाई हिकिड़ो शहर तव्हां ठाहियो, ॿियनि सॼी सिंध खे खणी फॉलो न उन पहिरियां स्टार्ट थिए थो। जीअं तव्हां टंडो गुलाम अली जी ॻाल्हि कई, उते अगरि आयो त उतां जिन्हनि बि ॾिठो हूंदो, उहो कुझु न कुझु तव्हांखां मुतासिर छा हूंदा आहिनि, पंहिंजनि घरनि सां पंहिंजी महदूदी सही, पर उन्हनि जेका आहिनि हाणे उन में छा थियो, उन में ठीकु आहे उन सां को वाक़ियो थियो, को अहिड़ो थियो जंहिंमें तमामु उहो हिकिड़ो ख़राबु वाक़ियो थियो, पर उन खां पोइ उन माण्हुनि पंहिंजी ज़िमेदारी संभाली आहे। हाणे उते हिकिड़ी उन्हनि जी पंहिंजो पाण में हिकिड़ी सम्झो इहा तंज़ीम ठहियलु आहे या वेलफेयर ठहियलु आहे, उहा चौकीदारी आहे, पैसा वठे थी, लाइट आहे, उते लाइट बि कान थी वञे, वॾी ॻाल्हि आहे। ऐं माना हर शइ सफ़ाई थिए थी, पाणी गैस जेकी पए उहो, हा हाणे असां ॾिसो लोड शेडिंग जो वॾो जेको मसइलो आहे असां वटि छा आहे, ठीकु आहे उहो त गवर्नमेंट जूं या जेके रियासत जी ॻाल्हियूं पंहिंजियूं अलॻि आहिनि, पर असांजूं कोताहियूं आहिनि। असीं बिजली चोरी कयूं था, बिल कोन था ॾियूं, हीअं था जिते बिल हींअर लोड शेडिंग हींअर बि ऐलान थियो बाबा, जिते लोड शेडिंग उते घणी थी थिए, जिते बिजली चोरी थी थिए, माण्हू बिल नथा पियारनि। त अहिड़ी तरह असां माना जेके फ़र्द आहिनि न, असीं जेके आहियूं पाण पंहिंजी ज़िमेदारियूं असां पंहिंजी भुलिजी आहियूं। असां उते उन तव्हांखे ॿुधायां पाण पंहिंजे कम सां सिंसियरिटी कोन था रखूं, या जेको पाण कमु कयूं था उनखे उन हिसाब सां कोन था कयूं। जीअं हिकिड़ो ख़ाको पहिरियां बि मोबाइल जे थ्रू रिसीव थियो, फॉरवर्ड थियो हुयो, त उन में हो त हिकिड़ो जेको आहे पोड़ो मिर्च वग़ैरह कुटे पियो, उन में सिरनि जो चूरो मिक्स करे पियो, ऐं उते इहा ॻाल्हि पियो करे त अगरि दवाउनि में जेको आहे न मिक्सिंग न हुजे हा, अगरि इहे जेको आहिनि सुठियूं हुजनि हा, त मुंहिंजो पुटु अॼु ज़िंदा हुजे पाण करे पियो, माना जेको कमु करे पियो ऐं वरी छा पियो चवे त हूअ ग़लति आहे। त असां जेकॾहिं ॾिसूं त असांजो जेको हर फ़र्द इन शइ जो ज़िम्मेदार आहे, हर को जेको जंहिं फील्ड में आहे उहो उते सिंसियरली कमु नथो करे, ऐं उते जेको आहे न इहे माना असां ग़लति कमु खे अपने सुनो हींअर आउं हींअर दोस्त मूंखे विच में हाणे एतिरी हली वई आहे कि दोस्त मूंखे चवंदो आहे यार चांहि पियूं होटल ते, ऐं सचमुच कोन पीअंदो आहियां। हींअर होटल जी चांहि जी मूं कोशिशि कई आहे त होटल जी चांहि न, छो उन में इहो केमिकल वारो खीर थो हले, मिक्सिंग सभु असांजूं सिहतूं, कॾहिं कैंसर पियो थिए, छा सभु शयूं इहे आहिनि। हाणे केरु पियो पैदा करे, हुसैन पियो पैदा करे, माना जेको ज़िमेदार माण्हू आहे, असीं जेके माना आउं त ईअं चवंदसि जेको फ़र्द आहे पाण आहियूं, हर शइ का बि ग़लति कमु कयूं था। 2 नंबर अॻु में हिकिड़े बकौल कंहिं दोस्त जे चई यार मेडिकल में ॾिसो अॻु में 2 नंबर दवा हूंदियूं, हाणे 2 नंबर न आहिनि, 3 नंबर अलाए 4 नंबर जी 2 नंबर बि सुठी हुई। बिल्कुलु डायरेक्शन ते पिया डायरेक्शन जी अदाकारी त लफ़्ज़ इहा अदाकारी, माना कारीगर जेको हूंदो, जीअं पंहिंजा कारीगर हूंदा आहिनि, जेको अदा जो कारीगर हूंदो उहो ई अदाकार हूंदो। हाणे अदाकारी हिकिड़ी उहा शइ आहे, जीअं असांजा अगरि ॾिसो न लीजेंड अदाकार गुज़रिया आहिनि। मां शफ़ी मोहम्मद शाह साहब जो हिकिड़ो ड्रामे में उर्दू ड्रामो हो, सो हुन में मुंहिंजो ॾाढो मूंखे ख़ुशनसीबी आहे। ऐं हुन खां पोइ शफ़ी मोहम्मद शाह त मुंहिंजो आइडियल हो, हिकिड़ा असांजे शोबिज़ जो हिकिड़ो वॾो अदाकार हो। मां हुनखे ॾिठो त अदाकारी ऐं जेके माण्हू चवंदा अदाकारी, हुन अदाकारी न पई कई, उहो रियल थी हूंदी घणी हुन में। हीअं वेठो आहे न डायरेक्ट हिकिड़ो सीन हुजे, हवेली सीन आहे, उहा हवेली जो वेठो आहे त हुनखे हिन पासे घरवारी हुनखे हीअं थो करे थो ॾिसे, पर हीअं जेके वेठा आहिनि त हुन ऐं मूं हुनजी जेकी चहिरे जा तासात ऐं डायलेक्ट थियो न, हुनखे ख़ामोश हीअं थो करे, वरी हीअं हुन अचे त वरी हिकदमि हुन चहिरे ते मुस्कुराहट, माना एक्सप्रेशन जेके चहिरे जा यकदमि चेंज, इहे एक्टर हुआ, अदाकार इहा आहे। अॼुकल्ह असां हिकिड़ा
हिकिड़ा असां चेहरे जी न हूंदी आहे, ॾात आहे, अदाकारी बि ॾात आहे। जेके हिकिड़ा पैदाइशी अदाकार हूंदा आहिनि कुदरत हुननि खे ॾात ॾेई ईंदी आहे। हिकिड़ा वरी असां वांगुरु जीअं पोइ ॾिसी ॾिसी ॿिए खे ॾिसी हुन जेके आइडियल ठाहे अदा करे, हाणे अदायगी उहा ई जीअं शाइरी ऐं भई शाइरी तव्हांजो जेको लिखण जी जेकी बि आहे न, तव्हांजो डायलॉग लिखियल आहे न, उनजी बि असांखे यादि आहे। को मुंहिंजी ख़ुशकिस्मती थी हिकिड़ो तलत हुसैन साहिब सां किथे कराची में PTV ते कचहरी पिया कयूं ॿियनि, असीं वेठा हुआसीं, नंढड़ा हुआसीं, वेठा हुआसीं, त तलत हुसैन बि इहा ॻाल्हि पई कई ऐं हुन में राहत काज़मी वॾो अदाकार हूंदो हुन दौर हुआ, त उहो चए पियो त जेको डायलॉग आहे न इनखे सारे गामा पादानी सा माना सुर आहे। अदाकारी या तव्हांखे जेके वॾनि अदाकारनि जी अदाकारी वणे थी न, जेको डायलॉग वणंदो आहे कंहिंजो न कंहिंजो डायलॉग तव्हांखे वणंदो आहे यार केॾो ज़बरदस्त, त उन में इहा शइ आहे जेके सभु ख़बर आहे न हिन में डायलॉग में ही सुर हणणो आहे जेको सुर, हा के कहिड़ा डायलॉग हूंदा आहिनि, के डायलॉग हूंदा आहिनि माण्हू आम ज़िंदगी में हुननि जा चवंदा हुन अपनाईंदा, भले विलेन हुजे भले चाहे उहो हीरो हुजे या को करेक्टर हुजे, त इहो अदाकारी हुनखे चइबो आहे। त अदागी जेकी आहे अदा करे थो जंहिं शइ खे अदा खे थो अदाकारी आहे, कारीगर थियणो आहे। कारीगर भले करे मिस्त्री आहे, माना इहो हिकिड़े जीअं दोस्त सुठी ॻाल्हि कई जी जेको गुलूकार था चवनि, गुलूकार पाण जीअं आम तरह जीअं कोई कप आहे अंग्रेजी में कोप था चऊं, इहो गलोकार आहे, माना गले जो कारीगर अदाकार फनकार, अॻियां पोयां आख़िर में कार थो अचे, माना जेको अदाकार ईअं, त उन जी ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि चई, पाण आम तरह गुलूकार था चऊं पर हू गले जो कारीगर आहे, पंहिंजो गलो आहे हुनखे सही तरह ॻाए थो, ॻाल्हाए थो, कंपेयरिंग करे थो या जेको शायरी सुठी पढ़े थो त उन पंहिंजे गले जी कारीगरी थो करे। अदाकारी लफ़्ज़ पोयां जो कारी अची वियो न, माना कारीगर अची वियो, जेको कारीगर हूंदो उहो सुठी अदायगी बि कंदो, सुठो अदाकार बि हूंदो, सुठो फनकार बि हूंदो, सुठो गुलूकार बि हूंदो, त इहा शइ आहे हिन में। अच्छा, इन्हनि सभिनी शयुनि में भला फ़र्क़ु कहिड़ो था ॾिसो? हर का होस्टिंग, कंपेयरिंग, वरी डायरेक्शन, सभु शयुनि जो अलॻि शोभा आहे, पर इन्हनि सभिनी में ॾुखियो शोभो कहिड़ो आहे जेको तव्हांखे ॾुखियो लॻो? ॾिसो न, आउं तव्हांखे ॿुधायां त जेके असांजी एक्टिंग आहे, असां स्टेजनि ते कमु कयोसीं, अॻु में असीं चवंदासीं स्टेज जो जेको अदाकार आहे किथे नथो मञे, पर ईअं न आहे, स्टेज जी पंहिंजी आहे, स्टेज जो अदाकार आहे न उहे साॻियारी जॾहिं स्टेज ते आया असां टीवीअ ते आयासीं, टीवी आई, ऐं चवंदो टीवी फिल्म खां बि ॾुखी आहे, जेके फ्रेम आहिनि हुननि जा न, फिल्म जा फ्रेम बि परे परे जा आहिनि, परे बि डायलॉग तव्हां खां ॻाल्हायो था, टीवी जो जेको आहे उहो ॾाढो क्लोज़ आहे, हुनजो फ्रेम जेको माना असीं फ्रेम था पंहिंजी दुनिया में चऊं जेको तव्हां पाण खे ॾेखारींदा ॾाढो क्लोज़ आहे, हुन में अखि जो नक जो तव्हांजो जेको जीअं जेके असांजा अदाकार जेके आहिनि माधुरीअ खे अगरि असांजी हुनखे वणंदी आहे सभिनी खे, त हू जेको डांस कंदी आहे त हुनजी पंहिंजो हिकु हिकिड़ो जिस्म चहिरो जेसिताईं अखि खे हलाइण ईअं करणु पोइ तॾहिं वणंदो आहे, डांस कयो था तॾहिं, पर त मक़सदु इहो आहे अदाकारी तव्हांजी हिनजी तव्हांजे सॼो जिस्म हुन में हले थो, तंहिं करे हर शोभा आउं टीवीअ खे ॾुखियो सम्झंदो आहियां, छो जंहिं महिल असांजा हिकिड़ा टू शॉट लॉन्ग शॉट मास्टर सभु थियनि था, पोइ जंहिं महिल क्लोज़ में अचनि था पोइ चवंदा पोइ उते असांजो जंहिं महिल असांखे ख़बर आहे रीटेक, असीं सुठे में सुठो अदाकार आहियूं, रीटेक त असां अदाकारनि जो हिकिड़ो चवंदा असांजो ड्राइवर आहे, ॾाज आहे हुनखे जेसिताईं रीटेक न ॾियूं, ऐं रीटेक सां उहो सीन बि ठहंदो आहे, त इहा आउं टीवीअ खे ॾुखियो चवंदो आहियां। फिल्म बि सवली आहे, स्टेज बि सवली आहे, रेडियो बि सवलो आहे, रेडियो बि हिकिड़ी शइ ॾुखी पंहिंजे आहे, त वॉइस जे ज़रिए सभु शइ तव्हांखे ॿुधाइणी आहे त तव्हां छा पिया कयो, त इन में मूंखे जेकी लॻंदी आहे टीवी जी अदाकारी जेकी आहे, टीवी जा जेके अदाकार हूंदा आहिनि, हुन में वसी टॉपिक आहिनि असांजा जेके अदाकारी जी मीडिया जी ॻाल्हि कजे त हितां ई असां वरी कंटिन्यू कंदासीं, पर ब्रेक लाज़मी वठणी हूंदी आहे। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, ॻाल्हियूं जाम थियनि पियूं, एजुकेशन ते ॻाल्हि कजे या वरी जेकॾहिं मीडिया जे हवाले सां ॻाल्हि कजे त डायरेक्शन छा आहे, एक्टिंग छा आहे, होस्टिंग छा आहे, कंपेयरिंग छा आहे, छो जो असां सां गॾु हुसैन कासकेली बि आहिनि, इन्हनि सभिनी शयुनि सां तालुक़ु रखनि था, ऐं जेकॾहिं तालीम जी ऐं मुआशरे जी ॻाल्हि कजे त असां हर फ़र्द जी ज़िम्मेदारी आहे त इन्हनि ते ॻाल्हि ॿोल कयूं, इन्हनि ते डिस्कस कयूं, न सिर्फ़ु ॻाल्हियूं, छो जो ॻाल्हियुनि जा त असां मोर आहियूं ई, पर असांखे उन ते इम्प्लीमेंटेशन माना अमल करणु ज़रूरी आहे, छो जो जेके बि असांजे मुआशरे में बुरायूं थियनि पियूं या जेके बि कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे असां ई
जेको आहिनि सुधारे सघूं था, असां ई उन खां छुटकारो हासिल करे सघूं था। हाणे वरी वबा जी ॻाल्हि कजे त उन वबा खां बि कीअं निकिरणो आहे, ऐं वरी तालीम जी ॻाल्हि कजे त उन सां गॾोगॾु असांखे तालीम खे बि कीअं खणी हलणो आहे त जीअं हीअ जेको आहे न हर शइ खे मैनेज करणु खपे। छो जो दुनिया जा मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उन्हनि सभिनी शयुनि ते उन्हनि जो गौर फ़िक्र आहे, ऐं हर फ़र्द इन शइ खे ॾिसे थो, हर फ़र्द जेको आहे न उहो कानून जी जेका पैरवी आहे उहो करे थो, ऐं असां वटि कानून जूं घणियूं थींदियूं आहिनि, कानून आहिनि, पर असांजी ज़िमेदारी आहे असां उन्हनि खे केतिरो निभायूं था या नथा निभायूं। जेकॾहिं असां नथा निभायूं त इहो न सिर्फ़ु असांजी हुकूमत जो नुक़सानु आहे, पर असांजो बि नुक़सानु आहे। छो जो असां हिन जेको मुआशिरे जा फ़र्द आहियूं, अगरि असां इहो सभु न कंदासीं त पोइ छा थींदो, जो असांजो जो मुल्क आहे उहो ई असांजो जेको मुआशिरो आहे उहो पुठिते पइजी वेंदो। असां सां गॾु कॉलर बि मौजूदु आहिनि, लाइव कॉलर, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। केरु आहिनि असां सां गॾु? हेलो हेलो, केरु आहिनि असां सां गॾु? भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में कीअं पियो लॻे प्रोग्राम? हेलो, प्रोग्राम कीअं पियो लॻे? प्रोग्राम बेहतरीन पियो लॻे, डेली असां प्रोग्राम ॿुधायो। सही, छा चवणु चाहींदा? साईं का ॻाल्हि अॼु के प्रोग्राम जो हले सां। हेलो, सॉरी अवांजी कॉल ड्रॉप थी वई, सही सां जेको आहे न अवां सां ॻाल्हाए कोन सघियासीं, ॻाल्हि ॿोल कोन थी। बहरहाल वरी बि अवां ट्राई करे सघो था, इन प्रोग्राम में शामिल थी सघो था। जी हुसैन ख़ासि करे सभु ॻाल्हियूं पए थियूं त ज़ाहिर आहे बिल्कुलु अदाकारी जूं पंहिंजूं सभु शयूं जूं वरी हाणे अचिजे त अव्हां कहिड़नि अदाकारनि खे, कहिड़नि सिंगर्स खे पसंदि कंदा आहियो? मूं जीअं तव्हांखे ॿुधायो न त जीअं असांजो शफ़ी मोहम्मद शाह हो, अमानत जेको असांजो चेहरो सड़ी अमान मुगल, ऐं अहिड़ा जेके बि अदाकार रहिया जीअं हाणे असांजे लीजेंड्स जेके हुआ, मेमून सिद्दीकी जहिड़ा, ऐं जेके बि असांजा पुराणा, असां बाबा शहबाज़ दुरानी असांखां जुदा थियो, असांजे ॾाढो रोज़ जूं कचहरी कंदड़, त इहे सभु जेके बि सीनियर आहिनि जिन घणो कमु कयो आहे, असांजा उहे आइडियल बि हुआ, असांजा उस्ताद बि हुआ। हर सीनियर असांजो उस्ताद आहे। हा, सीनियर सिंगर में सूफ़ी रागी बि जीअं आहिनि, ऐं सुरीलो जेको बि ॻाए थो, सुठो ॻाए थो, जंहिंजो राग जेको दिलि खे लॻे, दिलि खे लॻे। छो अॼुकल्ह सुन इलाही थी विया आहिनि, हाणे जीअं अगरि असीं बिल्कुलु 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 अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक आहियां, ख़ुशि आहियां। तव्हां ॿुधायो किथां खां, केरु? जावेद ख़ासि अली साहब, जावेद सूफ़ी साहब, बिल्कुलु। तव्हांखे तमामु सुठो। छा चवणु चाहींदा? बस प्रोग्राम में फर्स्ट काल तव्हांजे ॾींहुं होस्टिंग असांजी फर्स्ट काल आहे, हूअं त रेगुलर कालर आहियूं। जी 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 भेण, ज़बरदस्त प्रोग्राम आहे असांजो। माइक जो केज़ाब वेठो आहे, उनखे वेलकम चवंदा। महिरबानी 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 जावेद, महिरबानी वॾी। असां आख़िरी ॻाल्हि ॿुधायां, मां जावेद ॾाढो हिकिड़ो सुठो आहे, सूफ़ी दोस्त तबियत आहे, ऐं महिरान टीवीअ ते रेगुलर कॉलर आहे, पर मुंहिंजो हिकिड़ो हुन सां सुठो वास्तो आहे, छो मुंहिंजे इलाइक़े जो आहे, मांझंदि जो आहे। जी जावेद, अॻियां छा ॻाल्हाईंदा? जी जावेद, ॿियो छा चवणु चाहींदा? न हिकिड़ी जावेद ॻाल्हि अॼु ॻाल्हि पे हली त ज़िमेदारी, असांजी पंहिंजी ज़िमेदारी, असीं मुआशिरे जा जेके फ़र्द आहियूं, असांजे मुआशिरे जूं ख़राबियूं जेके आहिनि त असां पंहिंजूं जेके ज़िमेदारियूं विसारे छॾियूं आहिनि, असां ॿियनि ते छॾे ॾिनियूं आहिनि, ॿियनि ते छॾे ॾिनियूं आहिनि। जी जी, इन ते तव्हां छा चवंदव? हा भाई, तव्हां सही था चयो, कुझु असांजो सिस्टम आहे मुआशिरे लाइ, असां बि जेको मुआशिरे लाइ हलारे कमु था कयूं, त असांजी बि कुझु ज़िमेवारियूं असां हर पल माना संभाले ॾियूं आहिनि। ॾिसो तव्हां, जीअं त असां घर जूं का शइ खणी अची माना ॾींदासीं, घर वारा पचाईंदा। सही 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 सही, खंडो खणी ईंदासीं, असांजी मानी जो घर वारा मानी किथां ॾींदा? बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि। असां पंहिंजी ज़िमेवारी महसूसु कयूं। सही सही सही। जी जी, ॿियो वाक़िया पुछियो? बहुत दुआऊं दुआऊं। जावेद महिरबानी वॾी, अलाह ख़ुशि रखे। कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया। ॾिसो, उहा ई ॻाल्हि ते हली जावेद बि सुफ़ियाना, पर उहा ई ॻाल्हि कई त
त असां पंहिंजूं ज़िमेदारियूं जेके आहिनि से विसारे छॾियूं आहिनि। या त आंगड़ी हिकिड़े दफ़ा आऊं खे बेसिकली सियासी समाजी हवाले सभु शइ सां तालुक़ु आहे, अॼु बि आहे शोबिस सां इन सभिनी तालुक़ु आहे। त उन में हिकिड़ो दफ़ो बुख हड़ताल ते वेठा दोस्त वञी वेही रहियसि उन्हनि सां गॾु को मसइलो असांजे शहर जो, त उन ते हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो सियासी माण्हू आयो हुते, हिकिड़ो ॾाढो पढ़ियल लिखियल सिंधी माण्हू हो। उन चयो त छा बुख हड़ताल पिया कयो, त उन्हनि जेके बुख हड़ताल हुननि चयो त ॻाल्हि इहा त असांजो ई म्यूनिसिपल कमेटी में रहूं था, या न को सफ़ाई था कनि, न को त असांखे रोशनी जो मेन जेको म्यूनिसिपल जो आहे त सिहत सफ़ाई रोशनी हिननि जी बुनियादी इहे आहिनि, उन्हनि खे ॾियणो आहे जेका असांजे म्यूनिसिपल जी ज़िमेदारी आहे। त हुन चयो टई असांजी जेके हुन जूं ज़िमेदारियूं उन ते पूर्ण थियल आहिनि। त उनखे ॾाढी सुठी ॻाल्हि चयो, ठीकु आहे हिननि जूं तव्हां सभु शइ म्यूनिसिपल ते हिन ते न छॾियो। मिसाल आहे अगरि तव्हां सफ़ाई कयो था, अगरि डस्टबिन रखी पंहिंजे दर ते रखी छॾियो त उहो बि किचिरो बची पियो सघे थो। अगरि रोशनी तव्हां बजाए जेको खंभे में बल्ब आहे तव्हां म्यूनिसिपल जे ऑफिसर खे अची चओ या हिनखे था चओ, हिकिड़ो अगरि पंहिंजे दर ते खंभे अगरि तव्हांजी घिटी आहे, हिन में 20 घर आहिनि, हर माण्हू हिकिड़े घर खे छॾे हिकिड़ो लॻाए, तॾहिं तव्हांजी सॼी रोशनी थी सघे थी। मक़सदु असां पंहिंजूं ज़िमेदारियूं हुननि ईअं नथा चओ त उन्हनि खे असां इदा कयूं त भाउ न इहे जेको इदारा कमु न कनि, इदारा जी ज़िमेदारी रियासत जी जेकी ज़िमेदारी आहे केर आहिनि प्रोग्राम सुबह महरान में असां सां गॾु सेवण शरीफ़ चवंदासीं प्रोग्राम में छा चवणु चाहींदा? साईं हिकिड़ो वेठो आहे स्कूलनि जी ॻाल्हि कई, जी जी स्कूल जी ॻाल्हि कई। हाणे स्कूल असांजो मुंहिंजो मतिलबु चवण जो इहो आहे त असांजी तइलीम जेको अॼु जो सिस्टम हो सफ़ा बहितरीन सिस्टम हो। जी 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 हुनमें डायरेक्टर हो, डीओ हो, डिप्टी डीओ हो, एसडीओ हुआ, सुपरवाइज़र आहे, अटेंडेंस असांजा स्कूलनि जा केसनि जा साध हूंदा। जी 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 हाणे हिननि सॼो कमु ख़तमु करे छॾियो। हाणे सिर्फ़ इहे जेको आहे सो हिन अंगनि वारा जेका आहे छा हिनखे बायोमेट्रिक सिस्टम थी वियो आहे, हा उहा रुॻो उन्हनि उन्हनि खे स्कूल हवाले कया अथनि। बाक़ी स्कूल जो अलावा असीं वधीक तालीम खे अपील कंदासीं त ॿार निकिरनि, स्कूल ॾिसनि, विज़िट कनि, उन खां पोइ जेको आहे सो एसडीएन ऐं डीएन ते जेका उहे पंहिंजे एसनि मां निकिरनि। बिल्कुलु स्कूलनि जी तबाह हालतूं लॻी पियूं आहिनि, किथे लाइट कान्हे, किथे पाणी कोन्हे, किथे छित कान्हे, किथे बचा कोन्हनि, किथे वरी उस्ताद वेठा आहिनि त शागिर्द कोन्हनि, किथे शागिर्द वेठा आहिनि त उस्ताद कोन्हनि। उनजे करे असांजो अर्ज़ु आहे वज़ीर तालीम साहिब खे त कुझु पाण बि पतोड़े, कुझु सिध जे तालीम ते तवजो ॾिए। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो अदा, महिरबानी अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया। ॻाल्हि उहा ई बि अचे, ॻाल्हि उहा ई पई अचे त जीअं साईं ॿुधायो त डीओ एसडीओ सुपरवाइज़र मां चेक एंड बैलेंस असां ख़तमु थी वियो आहे। चेक एंड बैलेंस ख़तमु थींदो, मुआशिरो तव्हांजो जेको अलापना ॾे बर्बाद थींदो। मुआशिरे जी जेके तव्हां चेक न कंदा जीअं अगरि ॾिसो पाण शुरूआती ॻाल्हि कजे माउ पीउ आहिनि, ॿार खे चेक कनि था, ॿार खे ॾिसंदा पढ़े थो नथो पढ़े, अगरि कमिरो हुनखे अलॻि ॾियनि था, तव्हां हुन ॿार कंप्यूटर वठी ॾियनि था, लैपटॉप वठी ॾियनि था, पर माइट हुन नज़र न कंदो त उहो बजाए सुठी ॻाल्हि करण जे ख़राब बि थी हले। अहिड़ी तरह ॾिसो मॉनिटरिंग कोन थी थिए, मॉनिटरिंग कोन थी थिए। हाणे ईअं थो थिए त अगरि मॉनिटरिंग लाइ अचनि था त वरी कहिड़ा हूंदा आहिनि माना जिन्हनि सां लिंक हूंदो आहे, कॉन्टेक्ट हूंदो आहे, उहो ॿुधाए वठंदा आहिनि अॼु अबा आहे स्कूल में केरु अचण वारो आहे, कोई अचण वारो आहे, त हाणे हिकदमि सां जे टीचर हुजे या को बि असांजे मुआशिरे जो कंहिं बि जॉब सां तालुक रखंदड़ को फर्द हुजे, उहो हिकदमि सां वञी करे ऑफिस में वेही रहे, कॉल अची वई त हाणे अचण वारा आहिनि। हाणे छा थियो, हू मॉनिटरिंग में पास थी विया, ॿ वेठा आहिनि, प्रूव आहे हिकिड़ो बायोमेट्रिकल सिस्टम, हुन में प्रूव मिली वियो। बजाए न जे त माने वॾे शोबे खां वठी वॾी पोस्ट खां वठी नंढी पोस्ट ताईं सभु सिंसियर हुजनि कम। बिल्कुलु 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 तॾहिं इहो मुमकिन आहे। ॾिसो जीअं साईं ॻाल्हि कई त इहे जीअं माउ पीउ आहे न, इदारे जो सरबराह बि माउ पीउ आहे, इदारे जो डीओ आहे, एसडीओ आहे या सुपरवाइज़र आहे। ऐं ॿियो सुठो तव्हां बजाए ॿुधायो त असीं अचूं था, सरप्राइज़ जेके विज़िट कंदा आहिनि न, ख़बर पवे। ॾिसो न अक्सर करे टीवी ते बाबा वज़ीर खे मामूं ठाहे छॾियूं, वाह हुते अॼु वज़ीर अज़म थो अचे, अगरि कंहिं अस्पताल जो इफ़्तिताह तो
ओॾी महिल अस्पताल ठही वरी वज़ीर आज़म वियो त उहो सभु शइ ठही गई हुई कुझु कोन त माना असांजे मुआशिरे जूं एॾियूं वॾियूं आहिनि त मक़सदु इहो उहा ई ॻाल्हि थिए थी त असीं जेके फ़र्द आहियूं अगरि माउ आहियूं पीउ आहियूं DO आहियूं SDO आहियूं कंहिं बि इदारे जा आहियूं हाणे हींअर ॾिसो न सिंध जा असांजा हारी आबादगार रहनि पिया हिकिड़ो हुननि खे पाणी कोन पियो पहुचे ऐं ॿियो खाटी कान पई थिए हाणे एरीगेशन डिपार्टमेंट जा हिननि खे पैसा एतिरा सारा मिलनि था हाणे उन जी वजह छा आहे उन में अंदरि गिरबो त हिकिड़ो वॾो ट्रैफिक आहे माण्हू ॿिए पासे हलियो वेंदो त उहे खाटी न पई थिए उन्हनि खे पाणी कोन थो मिले पाणी मथां अचे थो रस्तनि ते चोरी थिए थो पाणी किथां चोरी पियो थिए छा इहे सभु शयूं छा आहिनि उन्हनि सभिनी ऑफिसरनि चीफ आहे एरीगेशन जो या एक्सियन आहे SDO आहे इन्हनि सभिनी पंहिंजी ज़िमेदारी छॾी हर शइ ते हर जेको असांजो इदारो आहे उन ते निगरानी हुजणु लाज़मी आहे ऐं वरी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कई पाणी जी या छा हिन में बि एग्रीकल्चर जी जेकॾहिं पॉलिसी जोड़ी वञे त इहे सभु मुश्किलातूं बि आसान थी वञनि सो असां हिते ब्रेक वठंदासीं हुन खां पोइ वापसि ईंदासीं हितां ई असां कंटिन्यू कंदासीं नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो हिकु दफ़ो ॿीहर भली कार प्रोग्राम सुबह मेहरान में नाज़रीन ॻाल्हियूं थियनि पियूं हाणे वरी असां जेको आहे न पर्सनल लाइफ ते वेंदासीं हुसैन ख़ासकली साहिब जी पर्सनल लाइफ कीअं आहे खाधो कीअं पचाईंदा आहिनि या खाधो रुगो खाइण जा शौक़ीन आहिनि जी हुसैन साहिब आहियूं बाक़ाइदा ॻाल्हि क्लियर आहे खाइण जा शौक़ीन आहियूं हाणे ॾिसो असांजे पासे नायाब हिकिड़ी शइ हुई ॾाढी मशहूरु हुई उहो पलो पर अॼुकल्ह पाणी न हुजण करे असां ऐं पले में ॾाढा सन्हा कंडा हूंदा आहिनि पर असीं उहे माण्हू आहियूं जेके पलो माण्हू ईअं ॾिसी खाईंदा असीं वात में विझी वरी कंडा अलॻि करे छॾींदा आहियूं बाक़ाइदा खाइण में ट्रिक आहे हा मच्छी बि ईअं खाऊं त ईअं माना कंडा आम तरह माण्हू भई हिनखे ॾिसंदा आहिनि कंडो कढंदा आहिनि असीं न कढंदा आहियूं हालांकि असां नथा चवंदा मलाह आहियूं या पर मलाहनि जे पाड़े में रहंदा त मलाह आहिनि पलो त अहिड़ी तरह जेके सुठियूं जेको सुठो डिश आहे अगरि सुठो पचाईंदड़ आहे मूंखे सिर्फ़ु जेको ज़िंदगीअ में सिखियो आहे न सिर्फ़ु हिकिड़ो बेदा जेके हुननि जूं जेके वैराइटियूं थींदियूं आहिनि हाफ फ्राई या फुल फ्राई या ऑमलेट वग़ैरह इहा मूंखे हा वरी चांहि थी वई इहा कारण अचे मानी बि कोन थी पचाइण अचे बाक़ी खाइण जा शौक़ीन आहियूं असां ॾाढा ऐं हालांकि अचणु घुरिजनि हालांकि असीं टूर ते रहंदा दोस्त हूंदा आहिनि काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ॾिसंदा आहियूं त उहे ॾाढो सुठो पचाईंदा बि आहिनि त पचाइण जा असीं कोन खाइण जा सुठा आहियूं अच्छा भला खाइण जा शौक़ीन आहियो त वरी घुमण जा भला शौक़ीन घुमण जे मां त हींअर ॾाढो घुमंदो आहियां मूं तव्हांखे ॿुधायां न मुख़्तलिफ़ कंपनियुनि सां ज़रूरी कंपनियूं आहिनि उन सां वेंदो आहियां जीअं मुख़्तलिफ़ असांजा सीज़न हूंदा आहिनि चांवरनि जो सीज़न कणिक जो सीज़न काटन जो कमंद जो त उन में मूंखे इहो अॼुकल्ह जेको आऊं घटि ॾिसणु मूंखे इलाही दोस्त शिकायत कंदा टीवीअ ते ॾिसण में नथो अचे ॿियो मुंहिंजो टीवी ते सभु पर मेहरान टीवी त मुंहिंजो पंहिंजी फैमिली चैनल आहे मां जेॾी महिल मूंखे घुराईंदा बि आहिनि पाण वेंदो आहियां त उन्हनि ते उहा ईद ते या हिन ते उनजी वजह इहा हूंदी आहे तव्हां टूर ते घणो हूंदो आहियां उन में सॼी सिंध में घुमी आहे पंजाब जा काफ़ी एरिया जेको ई ख़ासि तौर सराइकी पट्टी आहे रुझान खां शुरू थिए थी उहो सनावा कोट अधु ताईं मां वियो आहियां पंजाब में बि अधु पंजाब खां मथे जेको सराइकी पट्टी त मां सॼी घुमी आहे उन खां पोइ मुल्तान रहीम यार खान मुज़फ़रगढ़ झंग त टोबा टेक सिंह त इलाही अञा इलाही कान जेके उन में इहो हूंदो आहे त असीं जेको बि फसल हूंदो आहे चांवरनि जो आहे त उन कीअं ॿिज सुठो इस्तेमालु करणु घुरिजे उन में जेके कीड़ा लॻनि था उन्हनि खे कीअं ख़तमु कजे गंदगाह थिए थो असीं उन में कंदा ड्रामो आहियूं असीं त बेसिकली ड्रामा आर्टिस्ट आहियूं न हा पर स्टेज ड्रामो करे माना पाण मुंहिंजी कंपेनिंग बि हूंदी आहे थोरो उन्हनि खे थोरो माण्हुनि खे एंटरटेन करे पोइ अदाकारी एंटरटेन पोइ उन हिकिड़ो हारी थींदो हिकिड़ो ज़मीनदार थींदो त अहिड़े क़िस्म जा करे पोइ उन में जेके फसल में जेके बि नुक़सानु थियनि था चवण जो मक़सदु हूंदो आहे त जीअं न उस्ताद बुखारी जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो जो आम गुज़ारे उहो जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध संवारे सो जीअंदो त असीं सिंध संवारण लाइ निकिरंदा आहियूं उन धरतीअ खे त जेके बि फसल आहिनि त उन में फस्ट शइ इहा हूंदी आहे त ॿिज सुठो इस्तेमालु कयो तव्हांजो ॿिज सुठो हूंदो उन खां पोइ वरी असांजा जीअं पुराणा आहिनि अञा बि अहिड़ा आहिनि चवंदा यार ॿिज पोखियोसीं न ॿिज जीअं इंसानु आहे अगरि उनखे हा उनजी इंसान खे सुभाणे पेट में सूरु थिए थो मथे में सूरु थिए थो उन दवा आहे न त ई माना ज़रूरी कंपनी में इहो हूंदो आहे दवा हर शइ जी दवा आहे तव्हांजो जेको हुनखे सुंडी लॻे थी या जेको अहिड़ो कीड़ो लॻे थो तव्हांजो गंदगाह उनखे जड़ी बूटी चवंदा आहिनि त अहिड़ी उहो वरी हर फसल में लॻे थो ऐं तव्हांजो फुटियूं जा चांवर आहे उनखे कीअं मथे सुठो मज़बूत कजे उन बूटे खे कीअं मज़बूत कजे त उनजी पाड़नि खे कीअं मज़बूत कजे उनजी खुराकूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हा त उहे त हाणे इहे सभु शयूं असीं उन में ॿुधाईंदा आहियूं
ज़री कंपनी आहे वो वर्बली न पर माने हा मां ॿुधाईंदो हिकिड़ो माण्हू आहे अचे थो चए थो यार मुंहिंजो ॿुधाईंदो आहे त मुंहिंजो हीउ मुतासिर थियो मुंहिंजो यार फसल सुठो कोन थियो पोइ तो कहिड़ी दवा इस्तेमालु कई या ॿिज कहिड़ो इस्तेमालु कयो इते खां जीअं शुरू थींदो आहे त पोइ चवंदो यार तुंहिंजो फसल ॾाढो सुठो थो थिए यार ॻाल्हि इहा त ॿिज सुठो इस्तेमालु कंदो आहियां फलाणी कंपनी जो इस्तेमालु कंदो आहियां इन करे थिए थो पोइ उन खां सो ॿिज इस्तेमालु कोन कयो अथमि हिनखे अगरि सुंडी लॻी कीड़ो लॻो त हीअ कयमि अछी मख लॻी त उन लाइ हीअ दवा इस्तेमालु कयमि अहिड़ी तरह उन्हनि खे ॿुधाईंदो आहे जड़ियूं ॿूटियूं जेके आहिनि तूं इहो गुॾ करे कोन कढबी आहे पर हिनखे दवाऊं इस्तेमालु कंदे त इहो जेको छो जड़ी ॿूटियूं खे चवंदा आहिनि फसल जी ज़मीन जी सॻी औलाद आहे असीं मिसाल ॾींदा आहियूं त भई सॻी औलाद आहे अगरि हिकिड़ी माउ पीउ खे हिकिड़ो सॻो पुटु आहे हिकिड़ो वेॻो पुटु आहे त हू सॻी औलाद खे ॾींदी इन करे सॻी औलाद खे ख़तमु करण लाइ इहो आहे जो गंद गाह सां जेका तव्हां ॿिज उछलायो था या जेकी दवा ॾियो था त उहा उहो गंद गाह ते हली थी वञे उहो सभु ख़तमु थी थो वञे तव्हांजो भाण जेको आहे त उहे सभु ख़तमु थी वञनि त अहिड़े क़िस्म जा जेके असांजे ज़रिए ईंदो आहे माशाअल्लाह मूंखे ॾाढो ॾहनि ॿारहनि सालनि खां तजुर्बो आहे सभु तक़रीबन सिंध में पंजाब में बि आहियां बलूचिस्तान में बि आहियां सिंध में बलूचिस्तान में इन सभिनी में कहिड़ो डिफरेंस तव्हां ॾिठो कहिड़ो फ़र्क़ु हुयो ज़मीन तरक़ी जे माण्हुनि जे हवाले सां चइजे ऐं जेको हिकिड़ो गेन करण जो तरीक़ो आहे त माण्हू ॾिसो उन्हनि में केतिरो शौर हुयो केतिरो पियो गेन करे सिंध जो माण्हू बेमान नवाज़ घणो आहे जी ॾाढो सुठो उहो त मशहूरु आहे जिते वेंदा आहियूं उन ॿिए नंबर ते जेको पंजाब जी सराइकी पट्टी जेकी आहे जेके सराइकी ॻाल्हाइनि था डी जी खान इहा महिमान नवाज़ आहे पर तरक़ी जे हवाले सां सिंध पोइते आहे असां इहो ॾिठोसीं त हिते अगरि असीं शहर में वञूं त मेन रोड असांजा ठीकु आहिनि घुमण जहिड़ा ॾिसण जहिड़ा अंदरि ताईं घणो ॻोठनि में त को रोड ई कोन्हनि ऐं पोइ हाणे छा थियो आहे जेको असांजे मुल्क में करप्शन थी थिए माण्हू हुते वञी पथर विछाया पिया आहिनि उहो माण्हू ॻाल्हि कंदा भई पथर जीअं विछाया पिया आहिनि अलाए केतिरा दफ़ा पथर विछाया पिया आहिनि रिकार्डनि ते अलाए केतिरा दफ़ा रोड ठहियो आहे त सिंध में इहो पंजाब में असीं 12 ॾींहंनि में अगरि बनियुनि मां वेंदा हुआसीं हिन पासे बनी हिन पासे बनी रोड एसफाल्ट माना जेको बाक़ाइदे थिए त अहिड़ो माना उते तरक़ी उते घणी थी बलूचिस्तान में तरक़ी कोन थीसीं बलूचिस्तान सिंध खां पोइ ते वियल आहे अच्छा अहिड़ी तरह वरी सराइकी पट्टी जेकी आहे उहा बि पंहिंजी सिंध वांगुरु दाऊं थी करे पंजाब तां थोरी कावड़ियल आहे हा पंजाब जेको अपर आहे न उहो जेको लाहौर साइड ई मुल्तान साइड ई जेके आहिनि इहो तरक़ी में आहे जेको सराइकी पट्टी आहे उहे पाण वांगुरु दाऊं था कनि पर तॾहिं बि असांजी सिंध खां सुठो आहे तरक़ीअ जे हवाले सां बाक़ी महिमान नवाज़ीअ में असां माशाअल्लाह असांजी मशहूरु आहे असांजी महिमान नवाज़ी सिंध महिमान नवाज़ आहे उन करे नुक़सान खाए थी शायदि अच्छा भला केतिरो गेन कनि पिया जेको ट्रेनिंग्स ॾियो पिया जेका अवांजी परफॉर्मेंस उन में काफ़ी फ़र्क़ु एतिरो सिखे थो न उन में असीं जेको ॿुधाईंदा आहियूं केतिरो मुतमइन थिया अवांखे लॻो न लॻे बिल्कुलु असांजे माण्हू ॾिसो हिकिड़ो त आउं तव्हांखे ॿुधायां हिन ॿिनि में या जो फसल आहिनि जेके ज़मीनदारी आबादगारी आहे हारपो आहे इन में फस्ट शइ हिकिड़ी असांजी जीअं आहे त जेको उधार ते खणनि था न असांजे सिंधी जो वॾेरो बि कर्ज़ ई हूंदो आहे ऐं बनस्बत सिंधीअ जे ॿियो जेको बि आहे उहो कर्ज़ न खणंदा आहिनि उहो कैश में वठंदा आहिनि शइ त उन में तरक़ी इहा ते मां खाऊं था उन्हनि जे ॿनियुनि में वेंदा आहियूं त ॾाढी सुठो फसल हूंदो आहे महिनत कंदा आहिनि सभु कुझु कंदा आहिनि असांजे जेको हारी त वीचारो महिनती आहे आबादगार महिनती आहे पर घणो करे सस्ती शइ खे ॾिसे थो पोइ सस्ती शइ सां इहो थिए थो त जेकी हिन में आबादी थिए थी जिते 100 मण थियणु घुरिजे फी एकड़ हिन में इहो ई ॿुधाईंदा आहिनि जेके हाइब्रिड बीज हूंदा आहिनि अॼुकल्ह हालांकि उहो ज़मीन खे थोरो नुक़सानु पुॼाए थो पर उन में उपत घणी थो ॾिए अगरि जिते तव्हांजो जेका ज़मीन आहे उनखे रिक्लेम कीअं कजे त उन में जेके भाण आहिनि न हाणे जेके भाण विझूं था जेके हाणे उहे भाण बि उनखे ॿुधाईंदा आहिनि त हीअ भाण अगरि जेको पुराणा तव्हांजा भाण आहिनि ठीकु आहे उहे ठीकु आहिनि जीअं असांजो वथाणी भाण चवंदा आहियूं जेके मेंह जो हूंदो आहे वथाणी भाण आहिनि उहे बि सुठा आहिनि पर हीअ जेके अॼुकल्ह जेको आहे न उहे शयूं हूंदियूं आहिनि तव्हां चाहींदा आहियूं फल विझी पोइ छॾियूं त भई इहो एतिरो असांजी फसल छो कोन्ह थियो पर हिन सां असांजो काफ़ी फ़र्क़ु थियो आहे ऐं हींअर जेके ते विया आहियूं त उन्हनि जॾहिं माण्हू उन्हनि ॻाल्हियुनि खे असांजी ॻाल्हियुनि खे वरितो आहे उन्हनि ते अमल कयो आहे अगरि कंहिं त उन साॻी ज़मीनदार जिते 20 एकड़ या 30 एकड़ या 40 एकड़ त कंहिं 100 मण एकड़ ते 100 मण बि खणी पियो वञे त उहो सुठी उन असांजे सम्झ न फ़ाइदो जे कंपनियुनि खे फ़ाइदो न थिए तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े ॾींहं जो कंपनी जो ख़र्चु जेको असां ते जेको लख लख 1.5 लख ख़र्चु हूंदो आहे गाॾी हूंदी आहे तेल हूंदो आहे हूंदो आहे अदा करणु हा हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे कीअं लॻो सुबह मेहरान में अची कचहरी थी ॻाल्हियूं थियूं ॾाढो सुठो लॻो ज़या ख़ासि त तव्हांखे ॾिसी वरी अॼु हिकिड़ो इलाही अरसे खां पोइ वरी तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया आहियो तव्हांजे
ॾाढो मज़ो आयो। मेहरान टीवी मुंहिंजो फैमिली चैनल आहे, वरी बि उन्हनि जी वॾी महिरबानी, मूंखे यादि कयूं, घुरायूं। ऐं सुबुह त माशाल्लाह वरी स्कूल खुलिया आहिनि त सुबुह जो माहौल ॾाढो ॿार तालीम मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा व्यूअर्स खे? मैसेज इहो ई आहे, अॼुकल्ह त मैसेज इहो ई ॾींदासीं त बाबा जेको वैक्सीन ते जेकी ख़ासि तौर ॻाल्हि हले पई, जेॾी प्रोपेगेंडा आहे हुनजी नेगेटिव हले पई, महिरबानी करे उहा जीअं एतिरो असां डिस्कस कयो इन ॻाल्हि ते त उन पंहिंजो अञा किरोना आहे। किरोना अॼुकल्ह इहो चवंदासीं इहा बीमारी ख़तमु न थी आहे, जीअं ॿियूं बीमारियूं असां सां गॾु हलनि पियूं, त उनजी वैक्सीन वठूं था, त हिन जी वैक्सीन ॾियो पंहिंजी अगरि आहे त ज़रूरु वठो ऐं एहतियात कयो, किरोना खां बचो। छो जो असां जहिड़ा हूंदासीं, ज़िंदा हूंदासीं त अॻियां कुझु करे बि सघंदासीं, पंहिंजे मुस्तक़बिल खे बचाईंदासीं। तालीम ते ध्यानु ॾियो, पंहिंजे ॿार पढ़ायो, नियाणियूं पढ़ायो, महिरबानी करे इहो ज़रूरु कयो। ॿियो मोहबतूं विरायो ऐं पंहिंजे पाड़ेसियुनि जो जेको आउं अक्सर चवंदो आहियां त पंहिंजे पाड़ेसी जो ख़्यालु कयो त तव्हांजे पासे में जेको रहे थो बुखियो त कोन थो सुम्हे, बुखियो त न आहे। अगरि तव्हां कुझु वधायो था, पचयो था, त अगरि कुझु उन पाड़े वारे खे कनि ॾींदा ऐं पाड़े वारनि सां सुठा तालुकात रखो। असांखे मज़हबी तौर बि चयो आहे, इंसानी तौर बि असांजे माशरे जी इहे शयूं जेके आहिनि ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। सभ खां पहिरीं असां में इंसानियत हुजणु लाज़मी आहे। थैंक यू सो मच। ऐं हिन प्रोग्राम में आया, ॾाढी सुठी ॻाल्हि ॿोल थी, मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते असां ॻाल्हायोसीं ऐं जेको आहे उमेदु आहे वरी असां वरी कॾहिं प्रोग्राम थींदा ॻाल्हियूं थींदियूं। सो नाज़रीन, जेको प्रोग्राम आहे उहो टाइम हिन जो पुॼाणी ते पहुतो आहे। वरी नवनि महिमाननि सां नई सुबुह में अवां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।